केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। अवल नाम अल्हा जो ॾींदड़ ॾेह सारे ॾेई न पचारे मिड़निया महिरबान घणो। बेशक परवरदिगार जी ई ज़ात आहे जेका ॾेई पचारींदी न आहे, न पुछंदी आहे, न ताना मिलंदा आहिनि, न सेल्फियूं निकिरंदियूं आहिनि, न ई असांजो सरे आम किथे तमाशो थींदो आहे। बेशक परवरदिगार जी ई ज़ात आहे जेका रहीम ऐं करीम आहे। पहिरियों नालो ई ख़ुदा जो आहे। अस्सलाम वालेकुम। आऊं या अव्हां जी मेज़बान प्रह सैयद मूंसां गॾु मौजूद आहिनि ऐं आऊं तव्हांजो मेज़बान इरशाद जागी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो। जेके मज़े में न आयो त पोइ दिलि सां असां दुआ कंदा आहियूं तव्हांजे लाइ। अलाह पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़-ओ-मान में रखे, ख़ुशहाली तव्हांजो मुक़दर हुजे, कामयाबी तव्हांजो मुक़दर हुजे, कामरानी तव्हांजो मुक़दर हुजे, मंज़िल तव्हांजी मुक़दर हुजे ऐं जिते हुजो शाल सुखिया हुजो। कॾहिं कॾहिं तकलीफ़ूं अची वेंदियूं आहिनि, पर हिकिड़ी ॻाल्हि, तकलीफ़ूं असांखे जॾहिं ईंदियूं आहिनि त पाण ॾाढा ॾुखारा बि थी वेंदा आहियूं। पर हिकिड़ी ॻाल्हि मूं नोट कई आहे त जॾहिं हक़ीक़तुनि तां पर्दो खॼंदो आहे त पोइ असांखे सही ख़बर पइजी वेंदी आहे, पोइ सही असांखे रस्तो मिलंदो आहे त पाण खे हाणे काॾे हलणो आहे। सो जॾहिं तव्हां हक़ीक़तुनि खां आगाही वठी वठो, जॾहिं तव्हांखे ॼाण पइजी वञे, जीअं पहिरियां ॻाल्हि कई पए त सेल्फियूं बि न निकिरंदियूं आहिनि, हीअं बि न थींदो आहे। त हक़ीक़त इहा आहे त कॾहिं कॾहिं पाण सोचींदा आहियूं त हीउ जेको अज़ाब आहे पाण सम्झूं वेठा आहियूं, इहो अज़ाब न आहे ऐं इन में बि का कंहिं माण्हूअ जी, कंहिं सियासत जी, कंहिं सरकार जी का न का ॻाल्हि ॻंढियल आहे। सो इन जे करे पाण इन सभिनी सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ थोरो जज़्बो रखंदासीं, होप रखंदासीं ऐं थोरी टेर रखंदासीं। हिमत हूंदी त पाण अॻिते वधी वठंदासीं। खोड़ सारा ॿोर मुतासिर पंहिंजी कैंपुनि मां निकिरी करे, हाणे कैंप पंहिंजी इन करे चवंदा छो त उहे यको रहिया पिया त उन्हनि पंहिंजी कैंप निकिरी करे पंहिंजनि घरनि ॾांहुं वरी चुका आहिनि ऐं खोड़ सारनि इलाइक़नि में पाणी निकिरी बि चुको आहे, लाथ थी आहे, पाण मोटर्स वग़ैरह लॻाए करे माण्हू कढिया आहिनि। पर कल्ह खां वठी करे मां ॾिसां पियो सोशल मीडिया ते के इनशाह वारा दाई आहिनि, के इनशाह वारा चवनि था त असांजो हीउ जेको शहर आहे उहो भला छो एॾो दरगुज़र छो आहे। हेतिरो पाणी जॾहिं सोशल मीडिया ते वीडियोस ॾिठियूं आहिनि, लिटरली मूंखे एॾी हैरत पई थी ऐं राति मूं हिकिड़ो मासूमाना सवाल कयो त छा अञा ताईं मतिलबु दुनिया एतिरी वधी वई आहे, असांजे मुल्क मां, असांजे ॻोठ जे शहर मां, हिकिड़े ॻोठ मां, असांजे मुल्क जे ॻोठ मां हिकिड़ो पाणी नथो निकिरे। साईं हिकिड़ी कुराड़ीअ जी तव्हां वीडियो ॾिठी आहे जंहिंमें कुराड़ी माना पूरी भिगियल आहे पाणीअ में ॿुॾल आहे ऐं उहा पिटूं थी ॾे, पारा था थी ॾे त ख़ुदा कोई हिन हुकुमरान खे पुॼे, अलाए जे छा थी चए, मां त चई न सघां। ऐं उहा चवे थी त असांखे राशन न खपे, महिरबानी करे असांजे शहर जो पाणी कढायो। माना ॻाल्हि इहा आहे त के जामशोरे तरसियल आहिनि, के हैदराबाद तरसियल आहिनि, के काॾे विया, के इनशाह सां पहिरियां बि ज़ुल्म थियो 2010 वारी फ्लड में बि, हाणे बि के इनशाह बि निशाने ते आहे। के इनशाह वासी हिन वक़्तु दाई आहिनि, पिटनि था पिया हुकुमराननि खे त हिकिड़ो मामूली कमु आहे ऐं उहो पाणी निकाल नथो थिए। ऐं हुकुमराननि वरी एतिरा त कटण आया जो उनखे पाण ई ख़बर न आहे त हाणे पाणी एतिरो वधी वियो आहे, किथां हाणे कीअं कढायूं, सही कबो, किथां हैंडल कबो। ऐं शायदि बीमारियूं हाणे शुरू थियूं आहिनि। मूं हींअर सुबुह जो न्यूज़ पे ॾिठी त 64 जेके आहिनि ॼामशोरो जा माण्हू बीमारियुनि जेके कैंप में तरसियल आहिनि, माना बीमारियूं जेके आहिनि उहे हाणे मुंहुं खणी रहियूं आहिनि, हाणे बीमारियूं थियणु शुरू थी वियूं आहिनि। असांखे लॻे थो त ॿोॾि थी ऐं ख़तमु थी वई आहे, न उनजा असरात हाणे नज़र ईंदा। हाणे असांखे ख़बर पवंदी त इहा ॿोॾि केतिरी गहरी पई आहे, केतिरो असांजा घर त असांजा विया, असांजा माल विया, असांजी हर शइ वई हली, पर हाणे असांजी जानुनि ते अची वियो आहे। जानूं बि काफ़ी उन टाइम ते वयूं आहिनि, पर हाणे अजीब ग़रीब स्किन जूं बीमारियूं, गैस्ट्रो ऐं ॿियो बि काफ़ी क़िस्म जूं शयूं। खोड़ सारा माण्हू अञा बि अजल जो शिकार थी सघनि था इन ॿोॾि जी सूरत में। बहरहाल असीं सिंध टीवी वारा तव्हां सां गॾु आहियूं हर लम्हे बाख़बर रखण जे लाइ। तव्हां असांजो बाख़बर रहण लाइ सिंध टीवी न्यूज़ बि ॾिसंदा आहियो। असांजो हीउ प्रोग्राम बि तव्हांजे लाइ ई आहे त ॿोॾि जा जेके सतायल आहिनि उहे कहिड़ी हिन वक़्तु ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। असां तव्हां सां पहिरें ॾींहं खां वठी गॾु हुआसीं, हाणे बि गॾु आहियूं। असां पंहिंजूं ख़ुशियूं बि सेलिब्रेट करणु छॾे ॾिनियूं आहिनि। असांजी छंछर वारे ॾियारे सालगिरह हुई सिंध टीवी जी, 18वीं सालगिरह हुई। तव्हांखे शायदि इल्म में न हुजे जेके असांखे ॾिसनि था, जेकॾहिं तव्हां असांजूं IDs वग़ैरह ॾिठियूं तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी, पर असां पंहिंजूं ख़ुशियूं छॾे ॾिनियूं। असां देशवासियुनि जे, धरती धड़ियुनि जे ॾुख खे पंहिंजो ॾुख सम्झी करे हिन भेरे सिंध टीवी पंहिंजी सालगिरह न मल्हाई। असांजा पंहिंजा प्यारा माण्हू जंहिंसां असां एॾी मोहबत करियूं था उहे एॾो दर्द में आहिनि, उन्हनि जी हालत अहिड़ी आहे, उन जे विच में असां पंहिंजी ख़ुशियूं सेलिब्रेट करियूं, असां मतिलबु विशिस ॾियूं त उहो असांजे मतिलबु ज़ेब न पियो, असांखे वणी कोन पे ॻाल्हि, असां उहा शइ सेलिब्रेट कुझु परस्तारनि जो मोहबत कंदड़ सिंध टीवी सां उन्हनि जो ख़्यालु हुयो त सादगीअ सां भला मल्हायो, केक खणी न कढिजो, प्रोग्राम कजो। पर ॻाल्हि कईसीं इहा वरी पाण में वेही करे
सोचियोसीं पिए त जेकॾहिं केक बि न कटियूं प्रोग्राम कयूं त ज़ाहिर आहे को गीत गूंजंदो का ॻाल्हि अहिड़ी बि थी वेंदी जो हुन गीत ते पाण वरी नचणु शुरू थी वेंदासीं झूमणु शुरू थी वेंदासीं ॾुख थींदो त माण्हू असांजा जेकी देशवासी दरपदर आहिनि असां वेठा हिते गाना ॿुधूं उहो माना माहौल सालगिरह जो सेलिब्रेट कयूं उहा ॻाल्हि ॼण त वणे कोन हा असांजे दिलि खे न वणिया इन करे असां पंहिंजा जेकी बि प्रोग्राम हुया उहो पोस्टपोन करे छॾिया जेका ख़ासि नशियात हुई असांजी सिंध टीवी जेका हर साल थींदी आहे हर साल सुबुह खां वठी शाम ताईं बाक़ाइदगी सां सालगिरह जी नशियात तव्हां ॾिसंदा आहियो आख़िर में केक बि कटींदा आहियूं ऐं सिंध टीवी छा छा कयो उहे कारनामा उहे कम बि तव्हां सां वंडींदा आहियूं पर हिन भेरे असां चयोसीं त हाणे चुप भली आहे छो त असांजे देश ते हिन वक़्तु ॾुखियो वक़्तु अची चुको आहे ऐं ॾुखे वक़्त में इन घड़ीअ में जेकॾहिं माण्हुनि जो असां साथ न ॾींदासीं त पोइ ठठोल बि थींदी ऐं असांखे दिली तौर ते बि मुसरत न मिलंदी ॻाल्हि इहा आहे त अहिड़े मौक़े ते असां ॿियो त कुझु नथा करे सघूं छो त न असीं सरकार आहियूं न असीं का वॾी ज़िमेदारी असां वटि अहिड़ी का आहे जो मारोड़नि जी का सही नमूने सां सार लही सघूं पाण इहा ई करे सघूं था त पाण हुनजे ॾुख में चवनि था दिलदारी ॾियणु हौसलो ॾियणु हिमत ॾियणु ऐं गॾु विहणु ऐं गॾिजी करे उन्हनि सां ॾुख वञणु इहा बि वॾी ॻाल्हि आहे इहो बि सदिको आहे असां कयोसीं इहो तव्हां जेका ठठोल वारी ॻाल्हि कयो बिल्कुलु बहितरीनु कई पर असल में इरशाद ख़बर अथव माण्हू कंहिं बि ॻाल्हि में ख़ुशि नथा थियनि कंहिं ॻाल्हि में मतिलबु उन्हनि खे काशे न थी वञे हींअर कल्ह मूं ॾाढी वीडियो वायरल ॾिठी हुई जेका असांजी सिंध जी सिंगर आहे फ़ाइज़ा अली साहिबा जी उनजी मूं ॾिठी उनजी शादी थी वई आहे मतिलबु एॾियूं ॻाल्हियूं एतिरियूं शयूं ख़ुदा जो ख़ौफ़ करियो असांजी सिंध जी न्याणी आहे यतीम न्याणी आहे तव्हांखे छा थो वरे हूं त असां वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं वुमेन एम्पावरमेंट हीअ छा आहे असां छा वुमेन खे एम्पावर करे रहिया आहियूं असांजी सोसाइटी में असां ॻाल्हियूं केतिरियूं न वॾियूं करे छॾियूं पर असां कॾहिं बि कंहिं औरत खे अॻियां वधंदे ॾिसी ई नथा सघूं असां जेकॾहिं उन्हनि खे वधाए नथा सघूं असां जेकॾहिं उनजी हिमत नथा वधाए सघूं त उन ते तनक़ीद त न करियूं न असां शादी कई आहे को गुनाह त कोन कयो आहे न शादी त मतिलबु जाइज़ आहे न इरशाद शादी त माण्हू करे सघे थो न उन ते तनक़ीद करणु उनजे बारे में घटि वधि ॻाल्हाइणु सोशल मीडिया भले केतिरो बि सुठो टूल न हुजे पर सोशल मीडिया जे करे जानूं वयूं आहिनि ऐं उन मां पहिरीं जान जो जेकॾहिं नालो वठंदसि त आमिर लियाकत साहब आहिनि उहे डिप्रेस थी विया उन्हनि जेके इहे शयूं सभु ॾिठियूं एॾियूं वायरल वयूं ख़ुदारा ख़ौफ़ करियो कुझु तव्हांजी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजी हिकिड़ी जेका शइ आहे न उहा ॿिए जी जान बि वठी सघे ज़फ़र जसकाणी असांजो कंहिं लम्हे कुझु साल अॻु में उहो बि डिप्रेशन जो शिकार थियो हुयो डिप्रेस थियो हुयो पर वरी बि हीउ थोरो माना मज़बूत माण्हू आहे मूंखे लॻे थो त वरी बि संभाले वियो कम खे खोड़ सारा इशूज़ थियनि था असां सां बि इशूज़ थियनि था ऐं असां बि संभाले हलंदा आहियूं बहरहाल ॻाल्हि इहा त सोशल मीडिया जो जेको टूल तव्हां चयो आहे उहो हरू भरू बि ईअं न कयो ॿेली कंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ ते ठठोल ज़ाती ज़िंदगीअ ते तंज़ ज़ाती ज़िंदगीअ में मुदाख़लत असांखे करण जो को बि अख़्तियार न आहे ऐं जेकॾहिं तव्हां करियो बि था चओ था जेकॾहिं पब्लिक आहे पब्लिक फिगर आहिनि करियो बि था त पोइ शादी में कहिड़ी ॻाल्हि आहे हालांकि शादी मुंहिंजी थी बि न हुई जेका ख़बर पई आहे शादी थी चुकी आहे उहा बासर ज़रियनि वटां ख़बर पई आहे ऐं अब्दुल हमीद अबड़ो आहे कोई FBI जो कमिश्नर कल्ह मुख़्तलिफ़ चैनल्स हुनखे ब्रेक छा थी पियो उनमें सही ठीकु आहे थी बि वई आहे न शादी थी आहे न को मतिलबु मर्ज़ी आहे उनजी पंहिंजी शादी थी वई आहे इहे सभु शयूं बराए महिरबानी इन शयुनि खां अवॉइड करियो छो जो तव्हां ॾिसो सिंध जी अहिड़ी सूरत हाल आहे सिंध में माण्हू जेके आहिनि ॿुॾी रहिया आहिनि असां हेॾी नंढड़ी इशू खे खणी करे उन तनक़ीद करे रहिया आहियूं तफ़रीह जो माहौल जोड़ियो अथऊं एग्ज़ैक्टली सो कॾहिं कॾहिं इहे जेके शयूं आहिनि न त ज़ाती ज़िंदगीअ में मसइला पैदा कंदा आहिनि बहरहाल वरी पाण ख़ान साहिब जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं ख़ान साहिब जे ख़िलाफ़ु गिरफ़्तारी जा वारंट जारी थी चुका हुया सभिनी जेकी बि ॿिनि पार्टियुनि जा माण्हू वॾा ख़ुशि हुया त ख़ान साहिब गिरफ़्तार थींदो पर थियो ईअं त वरी ज़मानत जी का मंज़ूर थी वई आहे ऐं साइफ़र जो जेको मामिलो हुयो चवनि पिया जेका ऑडियो लीक थी हुई उहो पूरो साइफ़र जेको आहे उहो गुम थी वियो आहे हाणे वरी हाणे मसइलो इहो थियो आहे त उहो पूरो साइफ़र गुम आहे त हाणे पूरी हक़ीक़त जी ख़बर कीअं पए मरियम औरंगज़ेब साहिबा चवे पई त इमरान ख़ान आहे ई शुरू खां वठी अहिड़े क़िस्म जो माण्हू औरतुनि जी तज़ील कंदो आहे ऐं जज साहिबा जी जेका तज़ील कई अथई या उन सां जेको नारवा सलूक आहे लफ़्ज़नि जो उहो उन ते माफ़ी बि वठण जी कोशिशि कई इमरान ख़ान साहिबु पर उनखे माफ़ी न मिली शायदि पर ॻाल्हि इहा आहे त खोड़ सारा माण्हू आहिनि जेके इमरान ख़ान ते हिन वक़्तु ताईं उनखे निशानो पढ़ायूं वेठा आहिनि पर ख़ान साहिब वटि अलाए कहिड़ी गिदड़ सिंगी आहे जो मामला समूरा लॻंदा ईअं आहिनि त हाणे ॼाण वियो हाणे हीअं थींदो हाणे ॿधबो पर वरी कुझु न थींदो आहे सो बहरहाल इहा ई पॉलिटिक्स आहे ख़ान साहिबु पंहिंजो मन छठ सां घुमंदो थो हुते इसाक डार साहिबु जॾहिं खां आयो आहे त ख़ुशि ख़बरियूं ॿुधाए थो असांखे पेट्रोल जूं क़ीमतूं बि घटायूं अथई गास सिलेटर जूं क़ीमतूं बि घटायूं अथई डीज़ल जूं क़ीमतूं बि घटायूं अथई ऐं चवनि था त अवाम खे रिलीफ अची वियो आहे पर ॻाल्हि इहा आहे मुंहिंजा साहिबो
त जॾहिं तव्हांजी हुकूमत आई हीअ हुकूमत शहबाज़ शरीफ़ जी, त उन वक़्तु 150 जो पेट्रोल हुयो जेको 234 ताईं वञी पहुतो। हाणे जेकॾहिं तव्हां 224 ऐं समथिंग कुझु कयो आहे त इहा का वॾी ॻाल्हि न आहे, को वॾो रिलीफ न आहे। तव्हां या त पेट्रोल खे उन ई पोज़ीशन में खणी अचो या उन खां बि घटाए ॾेखारियो आहे त असीं सम्झूं हा त को रिलीफ मिलियो आहे। हाणे जेकॾहिं तव्हां कंहिंखां 100 रुपयो खसे ऐं उनखे 20 रुपया ॾियो चओसि तव्हांखे कुरनोसीं, त इहा ॻाल्हि ठहे कोन थी। या त उनखे 100 ई मोटाए ॾियो, जेकॾहिं रिलीफ ॾियणो आहे त 20 रुपया अञा वधाए ॾियोसि, त पोइ ॻाल्हि ठहंदी। पर इसाक डार साहिबु पाण में माना पुरुमीद आहे ऐं इसाक डार साहिबु तव्हांखे ख़बर आहे त इश्तिहारी मुजरिम तौरु निकितल हुयो, भॻल हुयो। पर सोशल मीडिया ते इहे बि ॻाल्हियूं थियनि थियूं त जेकॾहिं कंहिं दुकान तां को माण्हू चोरी कंदो आहे त उनखे वरी उहो दुकानदार मालिक वरी रखंदो ई कोन्हे, वरी केतिरी बि ज़मानत कोई ॾिए। पर पंहिंजो मुल्क पाकिस्तान, प्यारो पाकिस्तान अहिड़ो आहे जो असां वटि उहे माण्हू वरी अची वेंदा आहिनि, वरी ॻाल्हियूं असां वटि विसरी वेंदियूं आहिनि। मामला असांखां इहे पर असांखे हिकिड़ी ॻाल्हि कोन विसरंदी। हा, कहिड़ी ॻाल्हि आहे? उहा ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे असां किचन में वठी हलंदासीं, इहा ॻाल्हि असां विसारींदा ई न आहियूं। सिर्फ़ु असांजे कम जी ॻाल्हि हूंदी आहे, तव्हांजे बि कम जी ॻाल्हि हूंदी आहे, असांजी वरी घणे कम जी ॻाल्हि हूंदी आहे। शेफ फैसल जी तरफ़ हलूं था त उहे अॼु छा ठाहे रहिया आहिनि? आलू टमाटर खे सब्ज़ी ठाही अथई, वाह जी ॻाल्हि आहे। ऐं मसाको मसाले में ठाही अथई। मसाको मसालो ॾाढो ज़बरदस्त आहे, मार्केट में मौजूदु आहे। वठो, उन में जेकी खाधा पचनि था, जेकी भाॼियूं पचनि थियूं, लज़ीज़ थी वञनि थियूं ऐं उन में जेका टेस्ट चेंज थी वञे थी। माण्हू तव्हां खां पाण पुछा कंदा, अधी भेण जेकॾहिं का प्रोग्राम ॾिसे थी त मसाको मसालो अॼु घुराइजो, ऐं उनखां पोइ तव्हां वटि जेका बि सरती ईंदी, को महिमान ईंदो या वरी तव्हां खां पाण ई तव्हांजो घर वारो पुछा कंदो, अॼु तव्हांजे हथ में वॾी शीरी अची वई आहे। पोइ इनखे ईअं कजे त तव्हां पंहिंजे घर वारे खां न घुराइजो, ताकी उनखे महसूसु थिए फ़र्क़ु। उन खां ई घुराईंदा त उहो सम्झी वेंदो। सही सही सही। पाण बि घुराए सघो था, पाण वेंदा आहियो शॉपिंग करणु त घर जो सौदो सामान वठणु, त मसाको मसालो ज़रूरु वठिजो। उन में पकल खाधा टेस्ट कयो ऐं मज़ो वठो। यकीन ॼाणो त जॾहिं किचन में तव्हां हूंदो, मसाको मसालो जो पाउडर जॾहिं तव्हां उन में विझंदो भाॼीअ में, त उनजी ख़ुशबू पाड़े वारनि खे पहुची वेंदी ऐं पाड़े वारा दर खड़काए चवंदा छा पचायो अथव, ज़रिए असांखे बि ॾिजो। सही था चओ। सो मसाको मसालो में कस्टर्ड बि तयारु कयो अथई। सो ॾिसूं था बिज़ में मुत्तफ़िक़ में कस्टर्ड आहे वैनिला फ्लेवर में ऐं तमामु बहितरीन है। और ॾिसूं था छा ठहियो आहे। सही सही सही। सो हाणे हलूं था शेफ फैसल ॾांहुं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां शेफ फैसल। तव्हां ॾिसो पिया कुकिंग शो में, त सभु ख़ैरियत सां हूंदा। मज़ेदार रेसिपीज़ तव्हांजे लाइ खणी ईंदा आहियूं। उहे रेसिपीज़ असां ठाहियूं पिया मसाको चिकन पाउडर सां गॾु। मसाको चिकन पाउडर मार्केट में अवेलेबल आहे ऐं साशे में मिले पियो। जीअं चिकन क्यूब असां वठंदा आहियूं उहो ई फ्लेवर हूंदो आहे ऐं मसाको जो ही साशे आहे, तव्हां ॾिसी सघो था। ठीकु आहे, मसाको चिकन पाउडर तमामु बहितरीनु पैकिंग में दस्तियाबु आहे। 20 रुपए जो या 15 रुपए जो इहो मिले थो। ऐं जेको असां चिकन क्यूब वठंदा आहियूं उहो 50 खां 60 रुपए जो मिलंदो आहे। 2 क्यूब जे बराबरि हिकु साशे आहे। हिन खां फ्लेवर ॾाढो सुठो ईंदो आहे, चाहे तव्हां इनखे दालुनि में विझो, चाहे कंहिं बि भाॼी में विझो, चांवरनि में विझो। अच्छा चांवर जॾहिं ठाहींदा आहियूं, दाल चांवर ठाहींदा आहियूं, हुन में बि इस्तेमालु करे सघो था। लेकिन जॾहिं इहो तव्हां इस्तेमालु कंदो त लूण जो इस्तेमालु तव्हां न कंदो। ठीकु आहे, त हिन सां गॾु असां अॼु मज़ेदार हिकु रेसिपी ठाहियूं पिया। छा ठाहियूं पिया? टमाटर आलू टमाटर। अंडा टमाटर तव्हां ॿुधियो हूंदो, टमाटर जी भाॼियूं ठहंदियूं, लेकिन आलू टमाटर ॾाढो मज़ेदार ई ठहंदो कढ़ाई स्टाइल में, ॾाढो मज़ेदार टमाटनि जे फ्लेवर सां गॾु। इहा रेसिपी ज़रूरु ॾिसिजो। हुन सां गॾु कस्टर्ड ठाहियूं पिया। बिज़ मुत्तफ़िक़ कस्टर्ड आहे। बिज़ मुत्तफ़िक़ हे आहे कस्टर्ड कहिड़ो? हे आहे कस्टर्ड वनीला फ्लेवर में, जेको अॼु मां ठाहींदसि मिक्स फ्रूट सां गॾु। वनीला कस्टर्ड मिक्स फ्रूट सां गॾु ठाहींदासीं। हिन जे पुठियां सॼो तरीक़ेकार लिखियलु आहे। 3 पा खीर में हिकु पूरो साशे विझिबो। हिन में न को खंडु विझणी पए थी, न को क्रीमी। ॾाढो ज़बरदस्त क्रीमी टेक्सचर में ही तव्हांखे मिली वेंदो, मार्केट में अवेलेबल आहे। ठीकु आहे, ऐं हिते आहे क्रिस्पी फ्राई। क्रिस्पी फ्राई हे साशे आहे, तमामु बहितरीनु आहे क्रिस्पी फ्राई। ही कोटिंग जो पूरो मिक्सचर आहे मसाले सां गॾु। हिन में फ्लेवर आहे, हर शइ विझल आहे, लूणु वग़ैरह विझण जी ज़रूरत न आहे। हे चिकन जी कोटिंग कयो, ज़िंगर जी कयो, फिश जी कयो, पकोड़ा ठाही सघो था। का बि शइ ठाहिणी हुजे, जे पुठियां सॼो तरीक़ेकार लिखियलु आहे। मां तव्हांखे हिन जी काफ़ी सारी रेसिपीज़ ठाहिणु सेखारियां पियो। त अॼु 2 रेसिपीज़ ठाहिनि थियूं। जी वरी भलीकार चऊं त तव्हांखे। ऐं असां हुआसीं शेफ फैसल खे ॾिसी रहिया हुआसीं मसाको मसाला पाउडर में वाह जा जेके आहिनि सही ताम तयारु कया अथई। भाॼियूं ॾाढियूं ज़बरदस्त ठहंदियूं आहिनि। अॼु आलू ऐं टमाटरनि जी भाॼी, वाह वाह। बिज़ में मुत्तफ़िक़ में कस्टर्ड जेको वैनिला फ्लेवर में ऐं मिक्स जेको हो न फ्रूट हो, पर तमामु बहितरीनु हो। पर इहा ॻाल्हि मूंखे हींअर वेठे वेठे ज़हन में आई
त जंहिं छोकिरियुनि जूं जेके माना मुंहिंजे ताज़ जूं शादियूं थियण वारियूं आहिनि महीने ॾेढ महीने में त उहो शेफ फैसल खे ज़रूरु ॾिसनि काफ़ी डिशिस जेके आहिनि उहे सिखी वेंदियूं छो असल में ईअं थींदो आहे असां जॾहिं शादी करे वेंदा आहियूं त काफ़ी शयूं असांखे ठाहिण न आहिनि ईंदियूं पोइ ऑन द स्पॉट हिकिड़ा नवां माण्हू हूंदा आहिनि उहे वरी डिमांड कंदा आहिनि असांखे हीउ शइ खपे हू शइ खपे त तव्हां जेके माना जंहिंजी शादी हींअर रिसेंटली थियण वारी आहे त उहो शेफ फैसल खे ज़रूरु ॾिसे काफ़ी शयुनि जो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी तव्हांखे ठाहिण बची वेंदो हलियो बल्कि बिज़ में मुतफ़िक़ जो इहो फार्मूलो बि तयारु वठी वठे ऐं गॾो मसाको मसाले खे ॾिसी वठे सो ॻाल्हि इहा आहे त असां रुॻो दुनिया चंड ते वञी पहुती आहे असां इरफ़ान ऐं बख़्श में लॻा पिया असां हिन में मुंदल आहिनि किना ॾिसणो आहे हेॾा अख़बार जा थी चए अच्छा अख़बार जी तरफ़ जेकॾहिं वञूं था त तव्हांजे हथ में जेकॾहिं डेली जीजल मौजूदु न आहे त तव्हां वेबसाइट ते वञी पढ़ी सघो था www.dailygijal.com हिन जी वेबसाइट आहे ऐं अॼु 3 अक्टूबर आहे सूमर जो ॾींहुं आहे ऐं 6 रबिउल अव्वल आहे साइफ़र जे गुम थियण जो ड्रामो कयो पियो वञे मास्टर कापी परॾेही वज़ारत वटि आहे धमकियुनि बदिरां जेल में विझी छॾियो इमरान ख़ान साइफ़र ऑडियो लीक्स वफ़ाक़ी काबीना इमरान ख़ान साथी वज़ीरनि ऐं आज़म ख़ान ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे जी त पोइ हाणे पाण पढ़ूं था हिन पेज तां पहिरियां क्रिकेट जी ख़बर में इहो लिखियलु आहे PCB चेयरमैन साहिबु पाण इतराफ़ थो करे त असां दुनिया जी बहितरीन टीम न आहियूं हा ॻाल्हि क्लियर कई अथई चईं त पाकिस्तानी क्रिकेट टीम हिकु मैच विनर न आहे पर केतिरियूं मैचूं विन कयूं आहिनि इहो ई सबबु आहे त रांदीगरनि खे सपोर्ट जी ज़रूरत आहे प्लेयर्स खे मायूस न कबो दिलचस्प मैचूं ॾिसण लाइ मिली रहियूं आहिनि उन लाइ मैदान जो वॾो तादाद मैच ॾिसणु अचे पियो चए पियो असांखे टाइम लॻंदो दुनिया जी बहितरीन टीम मां माना असांखे हरूभरू शामिलु न कयो वञे पाण चयो अथई शर्मीन उबैद चिनाई हॉलीवुड साइंस फिक्शन फिल्म जी डायरेक्शन ॾींदी उन खां सवाइ भारती ख़बर कैलिफोर्निया जी हुई पर न इहा भारतीय ख़बर बि न हुई पाकिस्तानी ख़बर तव्हांखे ॿुधायां पाकिस्तानी अदाकारा सायरा यूसुफ जो जाली अकाउंट ठाहींदड़ जवाबदार गिरफ़्तार FIA साइबर क्राइम ब्रांच जाली अकाउंट ठाहींदड़ मियां नईम खे गिरफ़्तार करे वरितो सो इहे कम बि थींदा अथव जेकी हरूभरू बि जाली अकाउंट शोबिज़ जे सितारनि जा ठाहींदा आहिनि कंहिं वक़्तु बि उन अमरा खे ख़बर पई न जंहिंजे लाइ तव्हां अकाउंट ठाहियो आहे त अमरा तव्हांखे बदिराए बि सघे थो खोड़ सारियूं ॿियूं ख़बरूं बि आहिनि अॼोकी अख़बार में ऐं खोड़ सारा आर्टिकल आहिनि एडिटोरियल अॼु इहो आहे त पेट्रोल जे अघ में घटिताई ऐं महांगाई शर में वाधि माना पेट्रोल घटियो आहे त बाक़ी शयुनि ते कीअं कंट्रोल थींदो ऐं वसतुल्ला ख़ान साहिब जो बि कॉलम आहे अॼोकी अख़बार में अॼु माफ़ी क़बूल पवंदी या सवालिया निशान आहे ऐं हाइब्रिड निज़ाम सिविलियन बालादस्ती ख़्वाब बि रहियो इम्तियाज़ आलम साहिब जो कॉलम आहे खोड़ सारा ॿिया कॉलम बि आहिनि अख़बार पढ़ण जे लाइ तव्हां वेबसाइट जीअं तव्हांखे ॿुधाए छॾी आहे पर हाकर खां वठी बि सघो था ऐं अख़बार तव्हां स्टॉल ते वञी पढ़ी बि सघो था हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे रोज़ानी जीअं अख़बार घर घुरायो या स्टॉल ते वञी पढ़ो सैलून सिराए या कंहिं दुकान ते जेकॾहिं घुराइणु चाहियो था त पोइ ग्राहक वेहंदो अख़बार पढ़ण जे बहाने उनजो इंतज़ारु एतिरो ड्रिगो न थींदो जेको लाइन में वेहण सां थींदो आहे एग्ज़ैक्टली तव्हांखे नॉलेज बि मिलंदी पई तव्हां किथे महफ़िल में वेठा हूंदा तव्हांखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिली वेंदो ऐं सही ॻाल्हाइण जो मौक़ो मिली वेंदो बहरहाल हींअर पाण ब्रेक जी तरफ़ वञूं था ब्रेक जो टाइम थी वियो आहे ब्रेक खां पोइ तमामु सुठा बहितरीन महिमान ईंदा पंहिंजी फील्ड में ॾाढो बहितरीनु कमु करे रहिया आहिनि उन्हनि सां अव्हांखे मिलाईंदासीं केॾा न वञा ॾिसंदे रहिजो सलाम सिंध ऐं सिंध पई थी सॾे केरु मूंखे अॾे सिंध पई थी सॾे केरु मूंखे अॾे सिंध पई थी सॾे ऐं मारू विया सभु लॾे सिंध पई थी सॾे सिंध जे सॾ में सॾु ॾियण जे लाइ असीं वरी आज़ुर थिया आहियूं जेसीं ताईं असांजा मारू माण्हू पंहिंजनि घरनि में वरी आबाद नथा थियनि जेसीं ताईं पंहिंजा वथाण पंहिंजा ठिकाण ऐं पंहिंजा मन छपर वञी उते नथा ॾिसनि अखियुनि सां तेसीं ताईं हीउ प्रोग्राम जारी सारी रहंदो असां तव्हांखे अपडेट ॾींदा रहंदासीं त असांजा जेकी सतायल सांगी आहिनि ॿोॾि मुतासिर जेकी बरसाति जा सटियल जेकी माण्हू आहिनि उहे हिन वक़्तु किथे आहिनि ऐं कीअं कीअं जेका पेशरफ़्त आहे जेका अॻु भराई आहे उहा कीअं थिए पई तव्हां बि असांखे कॉल करे सघो था असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था ॿुधाए सघो था असांखे तव्हांजे इलाइक़े जी छा सूरत हाल आहे इन खां सवाइ अॼु असां प्रोग्राम मामूल मूजिबि तरतीब उनखे हलाईंदासीं ऐं अॼु जेकी माज़ूर दोस्त आहिनि उन्हनि जे लाइ बि काराइतो प्रोग्राम थियण वारो आहे पिरे वधीक हिन बारे में तव्हांखे ॿुधाईंदी अवां पंहिंजे वसां न घटाई पंहिंजे ॻाल्हाइण में पर हेॾा ज़ोर आहिनि अवां त पंहिंजी रफ़्तार में ॻाल्हाईंदा टेम्पो थोरो मथे वधायो बि सही आउं सम्झी वई बसि तव्हां टेम्पो बि वधायो तव्हां लॻा रहिया पर बाबा हिते ॾाढी आहे त ॿुधण लाइ वञण तयार ई न आहिनि ऐं सुठी ॻाल्हि आहे मतिलबु हर को पंहिंजे कम में आहे ऐं इहो बि कमु आहे जंहिंमें कम में मसरूफ़ लॻा पिया आहिनि पाण में डिस्कस पिया कनि त कीअं ॻाइणो आहे कीअं म्यूज़िक हुजणु खपे ऐं असां पंहिंजे कम में लॻा पिया आहियूं छो असांखे अव्हां सां मुखातिबु थियणो आहे अव्हां जे आॾो अचिणो आहे जीअं अव्हां ॻाल्हि कई त सिंध पई थी सॾे बिल्कुलु असां सभिनी खे सिंध सॾे रही आहे
ऐं असां सभु सिंध टीवी वारा स्पेशली अव्हांजे सॾ में सॾु ॾेई रहिया आहिनि। हाणे असां त करे रहिया आहियूं, हाणे तव्हांजी वारी आहे, तव्हां सभिनी खे हेल्प करणी आहे, हेल्प थी बि रही आहे। पर हाणे घणे खां घणी जेके असांजा ॿोल मुतासिरीन आहिनि उन्हनि खे ज़रूरत इमदाद जी त हुई आहे, पर उन खां अलावा हाणे टैबलेट्स जी ज़रूरत आहे, कैंप्स जी ज़रूरत आहे, मेडिकल कैंप्स जेके आहिनि उन्हनि खे लॻण जी ज़रूरत आहे। ऐं हिकिड़ी लाड़काणे में जेका आहे उहा मेगा कैंप लॻण वारी आहे। एडवोकेट मुंहिंजे ख़्याल सां जो नालो मूंखे विसरी वियो आहे, एडवोकेट साहब आहिनि, को हिकिड़ो साहब आहिनि, उहे लॻाए रहिया आहिनि। उन्हनि चयो त तव्हां सभिनी खे इंफॉर्म करणु असांजो फ़र्ज़ु आहे ताकी छो जो लाड़काणे वारा जेके आसपास जा जेके माण्हू आहिनि उहे उन कैंप में वञी सघनि। छो जो उते काफ़ी डॉक्टर्स ईंदा ऐं होशियारु डॉक्टर हूंदा जेके तव्हांजी बीमारियुनि खे, तव्हांजे जेके मसइला आहिनि उन्हनि खे सॉल्व करे सघंदा। ऐं जीअं अव्हां ॻाल्हि कई, असांजे प्रोग्राम में ॾाढा सुठा कराइता महिमान बि ईंदा आहिनि। अॼु जा जेके महिमान आहिनि उन्हनि सां मिली करे ॾाढी दिली ख़ुशी थींदी आहे, छो जो उहे हिकिड़ा त नौजवान आहिनि ऐं उन खां अलावा उन्हनि में हिकिड़ी जज़्बो आहे कमु करण जो। ऐं जज़्बो कंहिंजे लाइ, उन्हनि लाइ जेके माज़ूर आहिनि, जेके जंहिंजा हथ कमु नथा करे सघनि, जंहिंजा पेर कमु नथा करे सघनि, जेके हली नथा सघनि। छो जो असां जेकॾहिं ॻाल्हि करियूं त जेकॾहिं आउं बि ॻाल्हि करियां पई त मूवमेंट मुंहिंजी हथनि जी मुसलसिल हले पई, या असां जेको बि कमु करियूं था त हथ असांजा आहिनि त असां उन सां करियूं था। इवन मोबाइल यूज़ करणु, असां जेकॾहिं को कमु करियूं था, लिखण में, पढ़ण में, हर शइ में असांखे हथनि जी हलण में पेरनि जी ज़रूरत हूंदी आहे। अल्लाह ताला जी नेमत आहे, पर जेकॾहिं इन नेमत खां महरूम थी विया आहियो, महरूम थी विया आहियो, घबराइण जी का ॻाल्हि नाहे। अहिड़ा हथ बि लॻनि था जेकी बाक़ाइदगी सां सुठे तरीक़े सां कमु कनि था। कुझु हथ जेके हूंदा आहिनि उहे हथरादू हूंदा आहिनि, या जेके पेर में असां जेके लॻाईंदा आहियूं, या काश टुटी वेंदी त असां में हथरादू शयूं लॻाईंदा आहियूं जेके असांजी ब्रेन कंट्रोल नाहे करे सघंदो। मतिलबु उहा शइ असांजी पाण खे खणणी पवंदी आहे, थोरो घणो पोइ वज़न हूंदो आहे काफ़ी, पर जेको ब्रेन सां कंट्रोल थिए तव्हांजा हथ ऐं पेर, उहे केरु करे रहिया आहिनि उन्हनि जो नालो अव्हांखे ॿुधाईंदी हलां। उन्हनि खे ॿुधाईंदी हलां त उहे CEO आहिनि बायोनिक्स जा। बायोनिक्स वारा जेके आहिनि उहे 200+ माण्हू आहिनि, उन्हनि खे काफ़िनि माण्हुनि जी मदद थी चुका आहिनि ऐं काफ़ी माण्हू ॾाढा ख़ुशि आहिनि। छो जो लास्ट टाइम उन्हनि सां असां जॾहिं मिलिया हुआसीं त हिकिड़ो पंजाब जो भाउ हो, उन्हनि ॿुधायो त मुंहिंजो जेको इलेक्ट्रिसिटी में हथु वियो हलियो ऐं हाणे उन ज़ोरो शोर सां कमु करे रहिया आहिनि ऐं एॾो ख़ुशि हुआ, एॾो मोटिवेटेड हुआ। उन्हनि खे ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी। जेकॾहिं उते ई जेकॾहिं असां ॾिसूं था त उन्हनि जो हथु कमु न करे हुआ त उहे डीमोटिवेटेड हुजनि, उहे जंहिं रफ़्तार सां कमु करे रहिया उन रफ़्तार सां कमु नथा करे सघनि। त CEO अनस नियाज़ कुरैशी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अव्हांखे भलीकार चऊं था। ऐं इन खां अलावा इन्हनि सां गॾु ॿिया बि अचणा हुआ, हमज़ा जेके इकरा यूनिवर्सिटी जा स्टूडेंट बि आहिनि, उन्हनि जो तारीफ़ असां कराईंदासीं। उहे रस्ते में आहिनि, नाज़रीन सम्झंदा हूंदा त उहे स्ट्रिक्ट आहिनि, छो न पिया अचनि असांखे, त उहे ज़रूरु ईंदा, उहे रस्ते में आहिनि। ऐं उन्हनि खे असां घुराइण जो इहो मक़सदु हो त उन्हनि खां असां उन्हनि जी कैफ़ियत पुछी सघंदासीं त उहो हथु लॻण खां पोइ उन्हनि जी छा कैफ़ियत आहे, उहो कीअं कमु करे रहिया आहिनि। छो जो असां त उहा शइ ॾिठी आहे, असां ॾिसी सघूं था, असां पंहिंजी कैफ़ियत खे नथा ॿुधाए सघूं, असली ॿुधाए सघे थो त उहो फील छा करे रहियो आहे। ऐं उन खां अलावा सुठी ॻाल्हि इहा आहे त हिननि जी जेका आहे उहा एक्सपेंशन थी आहे इस्तांबुल में, टर्की में बि थी वई हली आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त उते बि वञे पियो। पाकिस्तान में त थी रहियो आहे, पर होॾां बि करे रहिया आहिनि असांजा पाकिस्तानी नौजवान। ऐं इन्हनि खां ई पुछंदासीं त इन्हनि इहा शइ कीअं सोची ऐं छा में इन्हनि जी बैचलर्स वग़ैरह थियल आहे ऐं कीअं कमु कयो आहे। इन खां अलावा असां जेकॾहिं प्रोग्राम में ॿुधायूं त असां वटि ॾाढा सुठा सिंगर बि मौजूदु आहिनि। कलंदर बख़्श साहब अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। सिंधी ॾाढा सुठा सिंगर, सिंधी सुठा म्यूज़िशियन उस्ताद बादल लाई साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। असांजे सॼा साथी बहन अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। मोहम्मद अली साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, ढोलक वॼाईंदा, अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था। ऐं छा तव्हां नोट कई आहे ॻाल्हि त अॼु माना अजरक टोपी सां गॾु आया आहिनि ॿई ॼणा। सिंधी सकावत बाक़ी टई ॼणा जेको इन्हनि जो संगम आहे न। हा एग्ज़ैक्टली, टई ॼणा मुहान टिन्हनि खे ॾिठो, टई ॼणा माशाअल्लाह सां माना पूरी किट में आया आहिनि। अॼु टिनि जो कमाल थियण वारो आहे। बहरहाल अनस कुरैशी साहब असां सां गॾु प्रोग्राम में मौजूदु आहिनि। तव्हांखे पहिरियां प्रोग्राम में भलीकार चऊं था। असांखे इहो ॿुधाइजो त तव्हांजी बैचलर्स कंहिं में थियल हुई, तव्हांखे कीअं ख़्यालु आयो त इहा शइ करणी आहे? सो बेसिकली मुंहिंजी जेकी बैचलर थियल आहे हुन में रोबोटिक्स में कई आहे मूं, ऐं ज़ैबेस्ट कराची खां। त मूंसां गॾु मुंहिंजो पार्टनर आहे अवेस कुरैशी। त असां ॿई डिसाइड कयो की असांखे कुझु माना टेक्नोलॉजी सां गॾु कुझु करिणो आहे। त पोइ असां स्टार्ट करे छॾियो। हिकिड़ी कंपनी हुई असांजी जंहिंमें असां डिफरेंट प्रोडक्ट्स कंपनीज़ जे लाइ ठाहींदा हुआ। पोइ हिन ई विच में असां वटि हिकिड़ी फैमिली आई, हुनजो जेको 5 साल जो ॿारु हुयो, हुनजो हथु पैदाइशी न हुयो। त उहो असांखे चवनि पिया की तव्हां हिकिड़ो कमु कयो, तव्हां प्रोडक्ट डेवलप कंदा आहियो, तव्हां रोबोटिक्स इंजीनियर्स बि आहियो, त तव्हां
छो न मुंहिंजे ॿार जे लाइ कुझु अहिड़ो हथु ठाहियो जेको हुन यूज़ करे सघे। मतिलबु उन्हनि आइडियो असांखे ॾिनो त पोइ असां हिकिड़ो बेसिक हथु ठाहियो आयरन मैन जी थीम ते। हुन खां पोइ असांखे अंदाज़ो थियो हिन जी ॾाढी ज़रूरत आहे, सिर्फ़ु पाकिस्तान में न बल्कि सॼी दुनिया में ज़रूरत आहे। ऐं साउथ एशिया में अगरि तव्हां ॾिसंदो त हार्डली 2-3 कंपनीज़ आहिनि जेको हथ ते कमु कनि थियूं। छो भला इहो ॾाढो डिफिकल्ट प्रोसेस आहे, हिन में तव्हांजो सिग्नल्स टेक्नोलॉजी पोइ कॉस्ट इफेक्टिव, त हिन जे करे पोइ असां इनिशिएटिव वरितो ऐं तक़रीबन असांखे 7 साल थी विया आहिनि। ऐं हाणे ऑलमोस्ट 200+ माण्हू जेका आहिनि उहे असांजी टेक्नोलॉजी यूज़ था कनि। हा, पहिरीं असां हुनजो ठाहियो, पोइ हाणे हुन खां पोइ असां वटि रिसर्च हलंदी हुई ऐं हिन हिसाब सां त हाणे त तक़रीबन मोर देन 200+ माण्हुनि खे माना असां ॾेई चुका आहियूं प्रोस्थेटिक आर्म्स। ऐं हिनखे असां सिर्फ़ु पाकिस्तान में नहीं बल्कि एक्सपेंड था कयूं ॿिन्हिनि मुल्कनि में बि, ऐं इहो असांजी तरफ़ां हिकिड़ो कंट्रीब्यूशन हूंदो। छो भला मेजॉरिटी टाइम असां इंपोर्ट कंदा आहियूं, हर शइ जेकी असां इंपोर्ट कंदा आहियूं, दिस इज़ द फर्स्ट टाइम असां एडवांस टेक्नोलॉजी एक्सपोर्ट था कयूं। अच्छा, असांखे इहो ॿुधाइजो त तव्हांखे आइडियो त हिकिड़ो फैमिली ॾिनो, उन खां अलावा दुनिया में ॿिए हंधि इहो कमु थी रहियो आहे या न? जी बिल्कुलु थींदो आहे, पर हुनजी कॉस्ट एतिरी एक्सपेंसिव आहे। माना फॉर एग्ज़ाम्पल असां जेको डॉलर्स में हुननि खे कंपेयर कयूं त $15,000 खां स्टार्ट थींदी आहे कॉस्ट बेसिक प्रोस्थेटिक जी। ऐं 15,000 तव्हांखे ख़बर आहे डॉलर जी एक्सपेंसिस छा आहिनि, पोइ इम्पोर्ट तव्हांखे करिणो पवंदो, ऐं पोइ तव्हां अगरि होॾे वेंदो प्रोसेस कराइण लाइ त हुनजी जेकी टाइम लाइन आहे उहा बि तक़रीबन 1 मंथ तव्हांखे हुते स्टे करिणो पवंदो, उहा कॉस्ट में इंक्लूडेड न आहे। त उहा डिफरेंट एक्सपेंस आहे। त असां जेको ठाहियूं था इहो अगरि डॉलर्स में ई असां चऊं त ऑलमोस्ट $2,000 में, ऐं जेको माण्हू अफोर्ड नथो करे सघे हुन जे लाइ असां फ्री करे ॾींदा आहियूं। त माना असां वटि ॿई प्रोसेस सस्तो पियो न, डेफिनेटली 5 टाइम्स सस्तो पियो। त जो हुतां खां वरी डॉलर्स में शइ ईंदी हिननि वटि हूंदी त उहा शइ वरी माना सस्ते में थी सघे। सही क्लाइंट्स इलाही ईंदा हूंदा, तव्हां कम ते इलाही हूंदो, तव्हां सभिनी जो कीअं मामलो हल कंदा हूंदो? सो बेसिकली असां माण्हू आहिनि, मां सम्झां थो त जिन खे ख़बर पवंदी हूंदी उहे अची करे तव्हां ॾे बिल्कुलु ईंदा आहिनि। असांजी टीम जेकी आहे तक़रीबन हाणे 25 टीम आहे असांजी जेका असांजा एम्प्लॉइज़ कमु कनि था। ऐं डेली बेसिस ते असां वटि डेली माण्हू ईंदा आहिनि, हुनजी असां लिस्ट ठाहींदा आहियूं, ऐं जेको अफोर्ड करे सघे थो हुनखे असां डायरेक्टली प्रोवाइड कंदा आहियूं। पर असां सां गॾु 2-3 कंपनीज़ आहिनि जेको स्पॉन्सर कंदियूं आहिनि सॼी कॉस्ट हुन प्रोस्थेटिक की, त हिन जे करे जेको फॉर एग्ज़ाम्पल PSO जेकी कंपनी आहे हुन सां असां कयूं पिया हिन साल 26 आर्म हुन स्पॉन्सर कयो आहे। पोइ हिन हिसाब सां बिस्कॉनी हुयो, हुन 10 आर्म्स कया, त असां बिल्कुलु असां हुन सां कोलैबोरेशन कयूं था। छो भला जेको नीडी पर्सन आहे हुनखे उहा शइ फ्री ऑफ कॉस्ट मिले। हथ लॻे थो, पेर बि लॻनि था? बिल्कुलु, पैर बि लॻनि। ॿियो असां हुन ते जेका स्ट्रोक जा पेशेंट्स आहिनि, जेका माण्हू जंहिंजो हथु आहे पर कमु नथो करे सघे, डेड थी वियो ऑलमोस्ट, त हुनखे असां एक्सोस्केलेटन ग्लव ॾींदा आहियूं। हुन में छा आहे, हुननि जी ग्रिप वरी वापसि अची वेंदी आहे, त हुन सां माना खोड़ सारा कमु करे सघनि था हाणे। पोइ भला पोलियो जा मरीज़ बि ठीकु थी सघंदा? असल में डिसेबिलिटी जेकी आहे न उहा त ॾाढी वास्ट फील्ड आहे, त असां त हुनखे स्पेसिफिकली सॉल्व कयूं था। फॉर एग्ज़ाम्पल असांजो जेको सभिनी खां वॾो चैलेंज हुयो इहो हथु हुयो। छो भला कंपनीज़ एतिरी न आहिनि जेको हिन ते कमु था कनि, ऐं एक्सपेंसिव हुयो, त हिन हिसाब सां असांजो फर्स्ट चैलेंज प्रोस्थेटिक हैंड हुयो। पोइ हैंड में बि डिफरेंट टाइप्स ईंदियूं आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल तव्हां जेको माण्हू आहे हुनजी अगरि फिंगर न आहे त हुनजो ॿियो क़िस्म जो लॻंदो, जंहिंजो सिर्फ़ु पाम न आहे हुनजो ॿियो क़िस्म जो लॻंदो, ऐं जंहिंजो शोल्डर न आहे त हुनजो ॿियो क़िस्म जो लॻंदो आहे। त असां वटि सॼो सोल्यूशन असां माना असांजी जेकी रेंज आहे उहा कंप्लीट करे चुका आहियूं। हाणे हुन खां पोइ असांजो जेको एम आहे उहा आहे असां एक्सोस्केलेटन सॼो ठाहियूं, जेको माण्हू बिल्कुलु बेड रेस्ट ते आहे, हली नथो सघे, 4-5 साल थी विया आहिनि हुनखे बेड ते, त हुनखे बि असां हिकिड़ो सूट ॾियूं जेको माना हली सघे ऐं पंहिंजो कमकार करे सघे। अच्छा, मूंखे इहो ॿुधाइजो, तव्हां जंहिं फील्ड में आहियो इन फील्ड जो तारुफ़ करायो थोरो, मतिलबु इहा फील्ड कहिड़ी कहिड़ी यूनिवर्सिटी में पढ़ाई वञे थी, ऐं तव्हां सां गॾु जेके आहिनि उहे कहिड़ी कहिड़ी यूनिवर्सिटी जा माण्हू आया आहिनि? असल में जेकी यूनिवर्सिटी आहे न उहा त तव्हांखे जस्ट टेक्नोलॉजी जे बारे में एक्सप्लेन कंदी आहे, फील्ड न आहे। तव्हां अगरि चओ की मूंखे माना सेम कमु करिणो आहे त मां कहिड़ी फील्ड ते वञा, त इहो फील्ड न आहे। तव्हांखे
माना पाण एक्सप्लोर करणो पवंदो आहे छो भला हिन इहा जेकी असांजी फील्ड आहे इहो बायो रोबोटिक्स हिनखे चवंदा आहियूं। हाणे बायो रोबोटिक्स तव्हां अगरि यूनिवर्सिटी ते वेंदो त पोइ 2-3 कोर्सिस त हूंदा पर प्रैक्टिकल ऐं हर शइ हुन में न हूंदी त हुन जे हिसाब सां तव्हांखे पाण इहो या त पाण बिज़नेस स्टार्ट कयो या पाण हिन फील्ड खे सम्झो तॾहिं तव्हांखे थोरो आइडियो थींदो। बाक़ाइदा प्रैक्टिकली सिखिया कंहिंखां वठिजे कीअं सिखियो? सो बेसिकली थ्योरी पढ़ियो हूंदव इनिशियली असांजो थ्योरी हुयो पोइ असां माना छो भला असांजी रिसर्च एंड डेवलपमेंट हिन ते घणी हुई छो भला डिफरेंट माण्हू ईंदा हुया त पोइ असां हुन हिसाब सां हुनखे चेक करे पोइ इंटरनेट ते डेफिनेटली हर शइ अवेलेबल आहे तव्हां पाण सेल्फ लर्निंग करे सघो था त हुन में असांखे कुझु शयूं मिलियूं पर हुन खां पोइ तव्हांखे पाण डिस्कवर करणी पवंदी आहे रिसर्च माना हिकु गूगल बि तव्हांखे माना थोरो आंसर ॾींदो पर बाक़ी हर शइ तव्हांखे पाण एक्सप्लोर करणी पवंदी आहे हिनखे त असां पोइ इनोवेशन ऐं इनोवेशन चवंदा आहियूं। तव्हां त करे वठी उन खां पोइ तव्हां सां गॾु जेके फील्ड वारा हुआ उहे किथां आया था चवनि 25 आहिनि तव्हां सां गॾु उहे कीअं आया उन्हनि खे त हुनखे पोइ असां जेको कमु कयो पोइ हुन हिसाब सां असां पंहिंजा इंस्ट्रक्शंस मैनुअल ठाहिया असां हुनखे ॿुधायो हुनखे ट्रेन कयो कि कीअं तव्हांखे करिणो आहे इहा शइ असां जेको ठाहियूं था त छो भला असां त सॼी बिज़नेस खे ॾिसूं पिया त हाणे त हर स्पेसिफिक फील्ड जो जेको असांजो माण्हू आहे फॉर एग्ज़ाम्पल मैकेनिकल आहे त मैकेनिकल इंजीनियरिंग वारो बि असां वटि कमु थो करे असां वटि इलेक्ट्रॉनिक्स वारो बि कमु थो करे बिज़नेस डेवलपमेंट वारा बि कमु था कनि त हुन हिसाब सां पोइ हर फील्ड जा माण्हू जेका आहिनि उहा असां कचहरी कयूं था तमामु घणी वसी फील्ड आहे तव्हां असांखे कॉल बि करे सघो था जेकॾहिं तव्हांजे घर में कोई अहिड़ो माज़ूर माण्हू आहे जेको ॼंग लॻाइणु चाहे ॿांह लॻाइणु चाहे हथु लॻाइणु चाहे त उहो बि राब्तो करे सघे थो ऐं कीअं लॻंदी उहा असां सां गॾु जेको दोस्त वेठो आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदो हिकिड़ो सुठो कलाम ॿुधूं था भला माहौल खे थोरो मटायूं सो कलंदर बख़्श साहिबु असां गॾु आहे सो वाह वाह करियो साईं। को मावदे मिली डोरा पोदई मारियम को मावदे मारियम को मावदे मिली डोरा पोदई त मुंहिंजे वारनि वास छॾे ॾिनो मुझे वारन वास छॾे ॾिनो वेली मुर में ढिन पेई हाणे मरंदो सभु कोई पर जीअरे जुदाई न थिए मुंहिंजा मारूड़ा ॾाढे ॾुखड़नि में ॾाढे ॾुखड़नि में पंहिंजा घर न छॾे पंहिंजा घर न छॾे रोड रस्तनि ते मुंहिंजा मारूड़ा ॾाढे ॾुखड़नि में अला मुंहिंजा मारूड़ा पत्थर पट सब पानी पिया केवल करे मल हो चढ़न पिया उहे पत्थर पट सब पानी पिया मुझे मारन जा मालन पी गया ओ मुझे साधन जा चालू रंधे हाणे केर लहे ओ
ॾुखड़नि में अला ॾाढे ॾुखड़नि पंहिंजा घर न छॾे पंहिंजा घर न छॾे रोड पंहिंजे ॾुखड़नि में जिते वलर करे माण्हू वेहंदा हुया उहे ख़ाली घर वीरान थिया जिते वलर करे माण्हू वेहंदा हुया उहे ख़ाली घर वीरान थिया कंहिंखे इहा दाहूं अदा हाणे कंहिंखे इहा दाहूं अदा हाणे केरु लहे हाणे केरु लहे कंहिंजी सार वदा ॾाढे ॾुखड़नि में ॾाढे ॾुखड़नि में पंहिंजा घर न छॾे पंहिंजा घर न छॾे रोड रस्तनि ते ॾाढे ॾुखड़नि में हाणे गॾिजी दुआ न्याज़ घुरायंदा मुंहिंजे सांगने जा वेड़ा वसनि सदा हाणे गॾिजी दुआ न्याज़ घुरायंदा मुंहिंजे सांगने जा वेड़ा वसनि सदा इहा रोए दिल ओ हाणे रोए दिल ओ हाणे रोए दिल ऐं चवे पई अदा ॾाढे ॾुखड़नि में अदा मारू ॾाढे ॾुखड़नि में पंहिंजा घर न छॾे पंहिंजा घर न छॾे रोड रस्तनि में अदा मारू ॾाढे ॾुखड़नि में अदा ॾुख ने सूर ने दर्द ने जो दास्तान हुयो हिन कलाम में मारूड़नि जा ॾुख तमामु घणा आहिनि ऐं तमामु घणा आहिनि सो इन जे करे असांजो हीउ प्रोग्राम आहे सिंध पई थी सॾे तव्हां सॾ में सॾ ॾियो हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था मोटी अचूं था गॾु आहियूं गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सिंध पई थी सॾे केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे जी वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक मोटी आयासीं तव्हांजी ख़िदमत में ऐं प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे सलाम सिंध ऐं सलाम सिंध जो पैटर्न प्रोग्राम आहे सिंध पई थी सॾे ऐं सिंध में जेकी माण्हू को कराइतो कमु कनि था पंहिंजे देश जे लाइ पंहिंजी मिटी जे लाइ पंहिंजे माण्हुनि जे लाइ उन्हनि खे डेडिकेशन बि असीं हिन प्रोग्राम में ॾींदा आहियूं ऐं उन्हनि खे घुराइण बि घुरिजे ऐं उन्हनि खे मञता ॾियण बि घुरिजे इहो असां ऐं तव्हांजो ज़िम्मो आहे सो हुन ज़िमेदारी खे निभाईंदे अॼु ॾाढे सुठे महिमान घुरायो आहे जेको ॾाढी सुठी ख़िदमत करे पियो देशवासियुनि जी ऐं उन खां पहिरियां इहा तव्हां सां ॻाल्हि शेयर करणु चाहींदसि जेका मूं ॻाल्हि इंट्रो में बि अव्हां सां कई हुई
त लाड़काणे साइड, पर लाड़काणे साइड ना आहे, मूं हाणे मैसेज पढ़ियो आहे डिस्ट्रिक्ट कंबर जी साइड में 5 ॾींहं जो जेको आहे उहो फ्री मेडिकल कैंप लॻी रहियो आहे। एडवोकेट फराज़ हिकिड़ो साहब लॻाए रहिया आहिनि, त जेके बि हुनजे आस पास में माण्हू हुजनि उहे ज़रूरु वञिजो, छो जो हुननि जो चवणु आहे त पंजाब खां लाहौर जी साइड खां जेके आहिनि उहे डॉक्टर्स अची रहिया आहिनि, त हिन टाइम ते असांजे माण्हुनि खे उहा ई ॻाल्हि आहे त फर्स्ट एड जी ज़रूरत आहे। पाण वटि फर्स्ट एड खां ॻाल्हि मथे चढ़ी वई आहे, इन्हनि जूं हालतूं अहिड़ी थी वियूं आहिनि, त उहा जेका कैंप आहे उहा 5 डेज़ जी आहे, त तव्हां वञी करे जेकॾहिं जंहिंखे बि चेकअप वग़ैरह कराइणो हुजे उहो वञी सघनि था, फ़ाइदो वठी सघे थो। फ़ाइदो वठी सघनि था। इंट्रो में कंदा आहियूं, कुझु ॻाल्हियूं रहिजी वेंदियूं जेके बाद में कंदा बाद में तव्हांखे ॿुधाइण सां फर्ज़ सम्झंदा ॾाढो आहियूं। सुठो आर्टिस्ट गुलाम नबी राही साहब राति लाॾाणो करे वियो, इहा ॻाल्हि बि असांखां विसरी वई ॿुधाइण। गुलाम नबी राही साहब ॾाढो ज़बरदस्त डायरेक्टर बि हुआ, आर्टिस्ट बि हुआ, हिदायतकार बि हुयो, ऐं सिंध जा जेकी बि वॾा नाले वारा अदाकार आहिनि, सदाकार आहिनि, उन्हनि उनजे सोग में पोस्टूं बि छॾियूं आहिनि, ऐं असीं बि हिन प्रोग्राम जी मार्फत उन्हनि जे जेके पोइर आहिनि उन्हनि सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। हलंदी हुजां सभिनी खे हलणो आहे, रहंदो सिर्फ़ु किरदारु, माण्हू त मिटीअ जो आहे, किरदारु वॾी शइ आहे। सो बहरहाल गुलाम नबी राही साहिब जे पोइरनि खे अल्लाह पाक सब्र अता फरमाए। असां हिन प्रोग्राम में दुआ घुरायूं त अल्लाह पाक उनखे आला मक़ाम पिणु अता फरमाईंदो। सो हाणे वरी प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था। सर, इहे जेकी शयूं आहिनि हथ ऐं पेर, उहो बाक़ाइदा हिते पाण ई ठाहियो था या कुझु इम्पोर्ट थिए पई? हिन में कुझु मेजॉरिटी जेकी शइ आहे उहा त हिते ई असां पाण ठाहींदा आहियूं। अच्छा। पर हुन में कुझु अहिड़ी शयूं आहिनि जेकी जंहिंजे लाइ तव्हांखे वॾी इंडस्ट्री खपे। फॉर एग्ज़ाम्पल मोटर्स आहिनि, स्पेशलाइज़ मोटर्स आहिनि, त उहा डेफिनेटली तव्हांखे ॿाहिरां घुराइणी पवंदियूं आहिनि। ऐं हुनजी जेकी मोटर आहे उहा ॾाढी एक्सपेंसिव मोटर आहे, छो भला हुननि जो साइज़ बि नंढो हूंदो आहे, पर उहो मिलिट्री ग्रेड मोटर्स असांखे यूज़ करणी पवंदियूं आहिनि। अच्छा अच्छा। त हुन हिसाब सां पोइ बैटरीज़ जेकी आहिनि उहा पाकिस्तान में का अहिड़ी कंपनी न आहे जेकी असांखे स्पेशलाइज़ बैटरी ठाहे ॾे, त उहा बि असांखे इम्पोर्ट करणी पवंदी आहे। अच्छा अच्छा, जी जी, सही सही। अच्छा, रोबोटिक्स जी जेका फील्ड आहे हिते उनमें पाकिस्तान जी छा सूरत हाल आहे? स्पेशली जेकॾहिं ॻाल्हि करियूं त यूनिवर्सिटीज़ जी छा सूरत हाल आहे? यूनिवर्सिटीज़ जी सूरत हाल अहिड़ी का बहितर न आहे, पर मसलो इहो आहे असां वटि जेकी टेक्नोलॉजी आहे उहा रिस्ट्रिक्टेड आहे। असां वटि टेक्नोलॉजी थ्योरी में पढ़ाई वञे, न सिर्फ़ु हुन ते बल्कि गवर्नमेंट लेवल ते बि रिस्ट्रिक्टेड आहे। फॉर एग्ज़ाम्पल तव्हांखे कुझु अहिड़ी मशीन्स आहिनि, अगरि तव्हां उनखे इम्पोर्ट करणु था चाहियो त हुन ते बैन आहे, इम्पोर्ट ते रिस्ट्रिक्शंस आहिनि। त हिन जे हिसाब सां हाणे हुते ॿाहिरि दुनिया में त स्टूडेंट्स आम यूज़ कंदा आहिनि, माना स्कूल लेवल जा स्टूडेंट्स बि उहा साॻी मशीन यूज़ कंदा आहिनि, पर उहा सेम मशीन अगरि तव्हां हिते घुराईंदो त उहो बैन आहे। त हुन ते तव्हांखे हा, त पोइ हुन ते ॾाढो माना तव्हांखे हुननि जे लाइ तव्हांखे लाइसेंस वठिणो पवंदो आहे, लॉन्ग प्रोसेस आहे। सही सही। पर पाण घणे अरसे खां ॾिसूं था पिया त ॿुधण में ॻाल्हि ईंदी आहे त दुनिया हाणे रोबोटिक थियण वञे पई, त छा वाकई अञा असल में ॾिसो न दुनिया में टाइमिंग छा आहे हिनजी, ॿुधायो थोरी। असल में दुनिया में जेका प्रॉब्लम्स आहिनि न उहे अलॻि आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल लास्ट वीक मां जर्मनी हुयुसि, त हुते जेकी मेजॉरिटी प्रॉब्लम्स आहिनि हुते पॉपुलेशन घटि थी थिए, असां वटि अपोज़िट आहे। ऐं हुते माण्हू न आहिनि कमु करण वारा, माना तव्हां अगरि शॉप ते वेंदो त हुते तव्हांखे 3 काउंटर्स आहिनि, त हिकु काउंटर ते हिकिड़ो माण्हू हूंदो, बाक़ी लाइन माण्हू घुराईंदा आहिनि। हिन जे करे हाणे हुनजी जेकी प्रॉब्लम्स आहिनि उहे डिफरेंट आहिनि। त हिन जे करे तव्हां जीअं ॾिठो एलन मस्क जेको रिपोर्ट ठाहियो आहे उहो हुनजी मार्केट जे करे ठाहियो आहे, छो भला हुते ज़रूरत आहे, हुते माण्हुनि जी ज़रूरत आहे, ऐं हुते प्रोफेशनल स्किल्ड माण्हुनि जी ज़रूरत आहे। त हिते त असां वटि डिफरेंट प्रॉब्लम्स आहिनि, हिते असांजो माहौल ॿियो आहे। त हुन हिसाब सां माना असांखे थोरो टाइम लॻंदो इंटरनेशनल जेकी मार्केट्स आहिनि हुनखे सम्झण में कि हुननि जा मसइला छा आहिनि, असांजा मसइला छा आहिनि। छो भला असां खोट माना असां सम्झूं था कि असांजा जेका मसइला आहिनि उहा सभई दुनिया जा मसइला हूंदा, पर ईअं न आहिनि। त हुन हिसाब सां पोइ असांखे थोरो टाइम लॻंदो। तव्हां हिन कम जी महारत रखो था, पंहिंजे लाइ, पंहिंजे सुख जे लाइ, पंहिंजी आसाइश जे लाइ के शयूं तयारु कयूं था अहिड़ियूं जेके दुनिया खे ख़बर न हुजे, यार मां पंहिंजे लाइ कयो आहे इहो कमु। का नंढड़ी मशीन का तयारु कई अथव असांजो सॼो सिस्टम जेका तव्हांखे भई मसाज करे या कुझु बि XYZ आहे? बिल्कुलु न, असांजो हुआ त न आहे, पर असांजो जेको प्रोसेस आहे उहा सॼो डिजिटल आहे। माना असांजो जेको फिंगर प्रिंट आहे, यूजली असां वेंदा आहियूं एम्प्लॉइज़ जेका मशीन लॻल हूंदी आहे, त असां वटि हर शइ मोबाइल ते आहे। तव्हां पंहिंजो मोबाइल खोलंदो त हुन में ई तव्हांजी अटेंडेंस लॻी वेंदी आहे। त असां पंहिंजो सिस्टम जेको आहे न उहा ॾाढो एफिशिएंट करे चुका आहियूं, जंहिंमें जेका 25 माण्हू जेका असां वटि कमु कनि था उहा सम्झो 250 माण्हू आहिनि। छो भला असां हुनखे एफिशिएंट करे चुका आहियूं, छो भला
दुनिया हाणे एफिशिएंसी थी वञे थी माना फॉर एग्जांपल तव्हां पेट्रोल 1 लीटर ते 50 किलोमीटर्स पूरा कयो था हाणे दुनिया 70-80 ते वञे थी त हुन हिसाब सां रिसोर्स त तव्हांजी साॻी यूज़ थींदी आहे पर एफिशिएंसी जेकी आहे उन चेंज थी पई इहे जेकी तव्हांजूं महारतूं आहिनि ॿिया के इदारा बि चवनि था त असांखे बि इहे सहूलियतूं ॾियो तव्हां कंहिंखे ॿुधाईंदा हूंदो जीअं हाणे त मोबाइल ते बाबा तव्हांजी अटेंडेंस लॻी वई असांखे ॿुधायो अथव त असां बि चवंदा यार असांखे बि करे ॾियो हाँ बिल्कुल कंदा आहिनि छो भला हुनजो जेको फोकस आहे अप्रोच आहे छो भला असांजी ॾाढी कोशिशि हूंदी आहे असां कोलैबोरेशन में कमु कयूं जेका ॿिया जेकी कंपनीज़ आहिनि हुन में अगरि डिफिकल्टीज़ आहिनि त उहो असां सां गॾु शेयर करे सघनि थियूं ऐं हुनजी बि असां जेकी सॉल्व करे सघूं छो भला असांखे पाण मिली करे इहो इकोसिस्टम ठाहिणो आहे इहो कोलैबोरेशन में करे रहिया आहियो कमु जी बिल्कुल असांजी कोशिशि हूंदी आहे की माना हुन जेकी शइ हुननि सां असां अडॉप्ट करे सघूं हुन सां अडॉप्ट कयूं जेका असां हुनखे शेयर करे सघूं त हुनखे शेयर कयूं रादर देन असां चऊं की न हर शइ असां वटि सिक्योर हुजे बंदि हुजे ऐं को आइडिया असांखे माना असां शेयर न कयूं त हिन हिसाब सां असांजी पॉलिसी माना न आहे अच्छा पाकिस्तान में तव्हां खां अलावा ॿियो को अहिड़ो इदारो आहे साउथ एशिया में सिर्फ़ु 3 कंपनीज़ आहिनि हिकु असां आहियूं ऐं हिकु कंपनी इंडोनेशिया में आहे ऐं हिकु कंपनी जेकी आहे उहा चाइना में अथसि अच्छा पोइ मतिलबु कंहिंखे का रीस वग़ैरह कोन थी आहे पाकिस्तान में स्पेशली बिल्कुलु हिन जे करे असां वटि जेका तव्हां अगरि चेक कंदो त असां त इंटरनेशनल घणी डॉक्यूमेंट्रीज़ आयूं आहिनि छो भला इहो ॾाढी लिमिटेड फील्ड आहे ऐं 3 कंपनीज़ सॼे साउथ एशिया में त इहा वॾी ॻाल्हि आहे छो भला 90% जेकी डिसेबल पॉपुलेशन आहे उहा हिन रीजन में ई थी रहे ऐं त अगरि तव्हां दुबई वेंदो सऊदीया वेंदो त हुते बि पंहिंजी लोकल कंपनी कान आहे जेकी माना प्रोस्थेटिक आर्म्स या लेग प्रोड्यूस करे और यूजुअली इंपोर्ट कंदा आहिनि फ्रॉम जर्मनी या यूएस साईं वार चवंदा त ई बैटरीज़ वग़ैरह ते सॼो सिस्टम थिए थो न हूअं त लोकली जेका मैनुअली स्टाइल जेको आहे उहो सदर में खोड़ सारा अहिड़ा आहिनि शॉप्स जेकी आहिनि उहे पर हुन में छा आहे वर्ल्ड वॉर 2 जे सॉल्यूशंस आहिनि अच्छा फॉर एग्जांपल हुन सां तव्हां कुझु करे नथा सघो हुन में सिर्फ़ और सिर्फ़ हुनजो जेको पर्पस हूंदो आहे कॉस्मेटिक पर्पस हूंदो आहे फॉर एग्जांपल माना फॉर एग्जांपल कंहिंखे लॻल आहे त तव्हां डिस्कवर नथा करे सघो कि हिनखे ब्रेन कंट्रोल हूंदो आहे इनमें असां जेको हुनजो मूवमेंट करे सघे थो माण्हू फॉर एग्जांपल हुनखे का शइ खणणी आहे यूज़ करिणो आहे फॉर एग्जांपल असां वटि जेकी सभिनीनि खां ॾुखियो केस हुयो उहा रिसेंटली असां कयो हुयो हिकिड़ो छोकिरी हुई सहर हुनजो नालो हुयो ऐं हुनजा 2 हथ जेका हुया इलेक्ट्रिक्यूशन सां माना ज़ाया थी विया त ज़ाया थी विया त हुनजो जेको केस हुयो असांजे लाइ सभिनीनि खां डिफिकल्ट हुयो छो भला अगरि साॻियो ई प्रोस्थेटिक अगरि तव्हां ॿाहिरि वञी ठारायो था त हुनजे लाइ तव्हांखे सर्जरी खपे इनिशियली ऐं सर्जरी खां पोइ तव्हांखे तक़रीबन सर्जरी जी बि जेकी कॉस्ट आहे उहा $18,000 to $20,000 आहे पोइ हुन खां पोइ तव्हांखे सॼी लाइफ हिकिड़ी मेडिसिन वठणी पवंदी हुन इम्यून सिस्टम खे माना बरक़रार रखण लाइ ऐं असां वटि सर्जरी जी का ज़रूरत न आहे 0 सर्जरी आहे ऐं जेको असां हुनखे ॾिनो आहे 2 आर्म्स जेका ॾिना आहिनि त उहो माशाल्लाह यूज़ थी करे ऐं उहा बि छोकिरी लाहौर जी आहे को पेशेंट जेकॾहिं अचे थो त आर्म्स वग़ैरह ठाहिण में तव्हांखे को वक़्तु दरकार हूंदो आहे बिल्कुलु 7 डेज़ असांजो जेको प्रोसेस आहे उहो 7 डेज़ हुनजे हथ जे माप जे हिसाब सां ई ठहंदो एग्जैक्टली सिर्फ़ु माप न आहे हुनजी काउंसलिंग करणी पवंदी आहे फिजियोथेरेपी कराइणी पवंदी आहे हुनखे मेडिकल ट्रीटमेंट ॾियणो पवंदो आहे त इहो सॼो जेको प्रोसेस आहे उहो तक़रीबन 7 to 10 डेज़ जो आहे अच्छा या वांदकाई में उहे ठाहे छॾींदा आहियो पहिरियों ई न छो भला इहो कस्टमाइज़ अची थो वञे हा पर हिन में कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेका असां ठाहींदा आहियूं प्रोडक्शन कंदा आहियूं फॉर एग्जांपल बैटरी मोटर्स हे हो जेको असां घुरायूं अवेलेबल हुजे न तकड़ो सामान मुहैया थी वञे बस ऐं ठाहींदा जी माप सां ई आहे हो जेको बिल्कुल हुनजो जेको फॉर एग्जांपल तव्हां अगरि दर्जी ते वञो था त उहा तव्हांजो हुनजो कपिड़ो त हूंदो पर ठाही नथो सघे जेसि ताईं तव्हां न आहियो त उहो ठहंदी बि सुहिणी बि तॾहिं ठहंदी न हा बिल्कुलु सही सो हिकिड़ो कलाम तव्हांखे ॿुधायूं था वरी पोइ वरी कचहरी कंटिन्यू रखूं था कलंदर बख़्श साहिब खे गुज़ारिश कयूं था जी साईं आहे अरमान अजीबन जो मुझे आहे अरमान अजीबन जो मुझे नाल कुछ नीचा का छजाऊं अल्लाही अल्लाह नाल कुछ नीचा का छजाऊं अल्लाह नाल अरमान अजीबन
नाज़ुक धागानी हजा नाज़ुक धागानी हजा यार वेठे वचाऊं अलही अला नाज़ुक धागानी हजा नाज़ुक धागानी हजा साईं वेठे वचाऊं नाल नानियाऊं आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं नाल नानियाऊं छिन चका छजाऊं अला अलही अला नाल नानियाऊं छिन चका छजाऊं नाल नानियाऊं आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं बंधावार किले ते छता छोड़े छजाऊं अलही अला बंधावार किले ते छता छोड़े छजाऊं नाल नानियाऊं आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं नाल नानियाऊं छिन चका छजाऊं अला नाल नानियाऊं आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं विच जो घोट लतीफ़ जे विछड़ा गजाऊं अलही अला सोहणो शाह लतीफ़ जे लालऊं लाल लतीफ़ जे विछड़ा मिलाऊं नाल नानियाऊं आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं नाल नानियाऊं छिन चका छजाऊं अला नाल नानियाऊं नाल नानियाऊं छिन चका छजाऊं नाल नानियाऊं आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं हा आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल नानियाऊं छिनी छा खाऊं छॾियाऊं मयार हुई ऐं इन मयार ते हिकिड़ो मयार में भी मोहब्बत हूंदी मोहब्बत आहे या हुई, नीअ हा। जा रिश्ता बिल्कुलु सही चयो तव्हां ॾाढा नाज़ुक कमज़ोर हूंदा हूंदा नीअ आहिनि जा। नाज़ुक हूंदा आहिनि बिल्कुलु हे त शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था मोटी अचूं था प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे ॾिसंदा रहिजो गॾु रहिजो सिंधु पई पई थी सघे केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे भलीकार चऊं त तव्हांखे पंहिंजो प्रोग्राम सिंधु पई थी सॾे थोरी देरि पहिरियां ॻाल्हियूं कयूंसीं पर हाणे प्रैक्टिकली करे ॾेखारींदासीं त जेको बि असां ॻाल्हायोसीं उहो हक़ीक़त में बि ईअं थींदो आहे के माण्हू वरी ईअं चवनि सोचींदा आहिनि त ॻाल्हियूं कनि था अलाए थींदो हूंदो अलाए न थींदो हूंदो या न हा। इनजे करे ई जेके आहिनि उहे
कंहिं बि कंपनी जा एम्बेसडर्स जेके आहिनि उहे ज़रूरी हूंदा आहिनि, उहे प्रैक्टिकल वर्क असांखे ॾेखारे सघंदा आहिनि, उहे प्रैक्टिकली असां ॾिसी सघंदा आहियूं। त प्रोग्राम में जंहिंजे बारे में उहे स्टार्टिंग में बि ज़िक्र कयो हो, उन्हनि खे पहिरीं भली कार चऊं था। हमज़ा प्रोग्राम में मौजूदु आहिनि, आपको ख़ुश आमदीद कहते हैं। प्रोग्राम में पाण हिकड़ा यूनिवर्सिटी जा जेके आहिनि उहे स्टूडेंट आहिनि ऐं इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त स्टूडेंट्स लाइफ में जॾहिं स्टूडेंट हूंदो आहे माण्हू त हुन में काफ़ी शयूं हूंदियूं आहिनि। मूंखे इरशाद यादि आहे त असांजी यूनिवर्सिटी में हिकिड़ो छोकिरो हो जेको भाउ आहे असांजो, उनजी आई साइट जेकी न वीक हुई, उनखे लिखण लाइ ॿियो माण्हू खपंदो हो। छो जो उनजी आई साइट वीक हूंदी, लिखण लाइ ॿियो माण्हू खपंदो, हिननि खे त खपंदो ई खपंदो हिननि जी जेका आहे। त इन वजह सां हिननि जी जेकॾहिं हैंड आहे त पुछंदासीं असां त हीअ लिखी सघनि था या न, ॿियूं काफ़ी शयूं आहिनि जेके करे सघनि था या न, असां प्रैक्टिकली हिननि खां कराए ॾेखारींदासीं ताकी तव्हांखे बि ख़बर पवे। कैसे हैं? ठीक हैं आप? खैरियत से? माशाल्लाह से। मैंने आपको देखा, बहुत ही मुझे मां तो चाहता उत्साह मिला, मुझे इंस्पायर हो गए। इंस्पायरेशन मिली आपसे, बहुत ज़्यादा हम इंस्पायर हुए हैं। इंशाल्लाह सब होंगे इसी मोटिवेशन से। ये हाथ लगा हुआ है? अभी जनवरी में लगवाया मैंने। अच्छा, जनवरी में अभी लगवाया है। तो किस तरह से? सही, ठीक है? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल सही है। इससे सारे काम मैं कर लेता हूँ। अब थोड़ा सा टाइम लगता है लेकिन अब यूज टू हो गया। अच्छा, माइक्रो सेकंड्स में होता है काम? जी, सेंसर इसका माइक्रो सेकंड में। सही सही। वो सर ने बताया कि वो ब्रेन के साथ कोई कनेक्शन है इसका। मेरा मैं अगर इसको ओपन करना चाहूँ ये इस तरीके से खुल जाता है। अच्छा। और इसको छोड़ दूँ तो ये ग्रिप कर लेता है कोई भी चीज़। अच्छा, ये उतार के भी दिखाएं कि हमारे कैमरामैन साथी जो है ना वो व्यूअर्स को भी दिखाएं। बहुत इजी है इसको पहनना उतारना, जस्ट ऐसे। सही सही। मतलब रात को सोते वक्त उतार देते हैं? जी, रात को सोते वक्त उतार दिया, नहाते हुए उतार दिया, मतलब ये इस तरीके से। अच्छा अच्छा, सही सही। तो ये क्या चार्ज होता है? जी। अच्छा, नहाते वक्त पहन नहीं सकते आप ये? पहनने की जरूरत भी नहीं है, क्यों पहने? क्यों जरूरत है इसको धोना धोना? नहीं, वैसे ही मैं पूछ रही हूँ जनरल क्वेश्चन के, मतलब पानी में हम नहीं डाल सकते इसे। कुछ हिन जी कुछ एरिया जेको आहे वाटरप्रूफ आहे, कुछ एरिया जेको आहे उहो फिलहाल वाटरप्रूफ न आहे, छो भला जेको बैटरी वारो पोर्शन आहे या सेम एग्जांपल आहे असां वटि जेका पहिरीं मोबाइल हुया वो वाटरप्रूफ न हुया, हाणे तव्हां स्विमिंग पूल में बि हुनखे खणी वञी सघो था। आईफोन ही खणी वञी सघो था। बिल्कुल। त इहो हिन में छा आहे असां इंप्रूवमेंट कयूं था। हा, जो अच्छा, भी आप एक उंगली भी उठा सकते हैं आप? न, सेपरेट फिंगर्स में। सेपरेट फिंगर्स में। अच्छा, तो माना ये खुली सके तो बिल्कुल। छो भला असां 70% जेका कम कंदा आहियूं हिन पोजीशन में कंदा आहियूं। अच्छा, सही। छो भला हिन में छा आहे, हिन खे असांखे आहिस्ते आहिस्ते ट्रेन करणो पवंदो आहे। अच्छा अच्छा। छो भला तक़रीबन हमज़ा जी जेकी एज आहे 23 इयर्स आहे ऐं 23 इयर्स में कॾहिं इहो हथ खे महसूस ई कोन कयो। पर हिन में थोरो तव्हां माना इहो कजो सही, माना तरमियूं कजो। बिल्कुल। कॾहिं तवाई में कंहिंखे अंगूठो त ॾेखारे सघे। चई मुंहिंजो अंगूठो अथई। समझ रहे? सिंधी समझ रहे? थोड़ी थोड़ी। मैंने कहा कभी कभार गुस्से में किसी को अंगूठा तो दिखा सके कि मैं नहीं करूँगा भाई। चलिए, सही बात है। तो आसानी हो रही है जिंदगी गुजारने में? बिल्कुल। खाना भी खा सकते हैं, उठा सकते हैं, नेवाला खाना से ट्राई नहीं किया, पानी पी लेता हूँ इससे। अच्छा अच्छा। अच्छा, दिखाएं ये जो कप पड़ा हुआ ये उठा सकते हैं यहाँ से? चाय है। अच्छा, चाय मजे नहीं, डर लग रहा है गिर जाएगी। अच्छा अच्छा, सही। पर माना थोड़ी सपोर्ट असल में खबर तो चाहिए, ये मैं कर लेता हूँ। अच्छा। लेकिन ये गिरने। अच्छा अच्छा, थोड़ा सा लग रहा है। सही सही बात। असल में खबर तो हिननि खे हींअर ई लॻो आहे, इनजे करे हिननि खे न टाइम पियो लॻे थोरो उन शइ खे फील करण में। जी हिननि चयो हो, अनस साहब चयो त हिननि खे फील करण में टाइम लॻंदो। वाह 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 वाह। अच्छा, तो इसकी कभी बैटरी लो भी हो सकती है ना? जी। तो फिर ये काम उस तरीके से नहीं कर पाएगा जिस तरह से मतलब जिसे अभी कर रहे हैं आप। या तो कि क्या होता है फिर? बैटरी लो थी वेंदी आहे त पोइ तव्हां हिन वटि एक्स्ट्रा बैटरीज हूंदियूं आहिनि। अच्छा अच्छा। त उहा तव्हां इज़ीली चेंज करे सघो था। ऐं ख़बर कीअं पए त मां कम घटि थींदो त ख़बर पए? हिन जी मोबाइल एप्लीकेशन आहे, तव्हां मोबाइल एप्लीकेशन सां कनेक्ट थी सघो था, हुन में तव्हांजो सॼो हिन जी जेको हथ जी मॉनिटरिंग आहे उहा करे सघो था। ऐं फॉर एग्जांपल लास्ट टाइम असां वटि इहा टेक्नोलॉजी न हुई, हाणे असां रिसेंटली इंट्रोड्यूस कराई आहे। फॉर एग्जांपल हमज़ा अगरि दुनिया में कंहिं बि कोने में आहे त असां हितां वेही करे उन जो आर्म खे मेंटेन भी करे सघूं था, ट्रबल शूट भी करे सघूं था। अच्छा अच्छा। हुन जे लाइ हिनखे अचणो नथो पए। ये तो माना वो रजनीकांत वारी फिल्म वारो चक्कर थी, वो तो ही ऑपरेट करे सघो था। वाह, जबरदस्त, बेहतरीन, तमाम जबरदस्त। अच्छा, असां वटि जॾहिं लास्ट टाइम आया हुआ तॾहिं मुआज़ हुआ त उहे जेके हुआ ॾाढा कॉन्फिडेंट हुआ, उन्हनि हर शइ ॾाढी बहितरीन तरीक़े सां खई पे, माना हथ बि मिलायो पे। असल में हिननि में जेको आहे न वो हिननि खे हाणे लॻो आहे रिसेंटली, तॾहिं टाइम न आहे थियो, इन जे करे हिननि थोरो थोरो डप आहे हिननि खे।
सिमरन हाँ जनवरी में फर्स्ट मॉर्निंग शो आना त हिन जे करे थोड़ो थिए पयो इनजे करे थिए पयो सही बाइक वगैरह चला लेते हैं अल्हम्दुलिल्लाह अभी बाइक मैं भी है? बाइक चला लेता हूँ जी। अच्छा क्लच वगैरह पाण आयो आ बाइक क्लच तो इधर होता है। अच्छा क्लच इधर होता है सही। खुद आहे न बाइक पे जी जी हाणे बि पाण आयो आ त फॉर एग्जांपल अगर इहो हिन वटि हथ न हुजे हा त पोइ हिन खे का माण्हू जी असिस्टेंट ज़रूरत खपे पएव हा। ॿ माण्हू खे अचणो पवंदो हिते जस्ट हिकिड़ो मॉर्निंग शो लाइ हाणे पाण इंडिपेंडेंट थी वियो आहे सही कंघी वगैरह कर लेते हैं तो इसी हाथ से जरूरत तो कर होगी ऐसी लेते ऐसे ना या अभी प्रैक्टिस नहीं की है बस वो हाथ लगा ये प्रैक्टिस जैसे तकरीबन अब जो रूटीन के काम होते हैं उससे मैंने स्टार्ट एटली कर तो दिए बता हैं ये तो किरी न पे ये माना बो है ना कि खौफ आए है ना कुछ मतलब हाँ, डर है डर लग रहा है गिर जाएगा करना। नहीं नहीं दिखाएं हाथ दिखाएं वो हाँ नहीं उतारे नहीं हाणे हिन जी जेकी साइज़ आहे न हुन हिसाब सां आहे मां अगरि चिकंदसि न तॾहिं बि कोन निकिरंदो अच्छा कोई पाण कटे छिके तो तो हा हिन जो हिकिड़ो सर्टन एंगल आहे हुन ते ई निकिरंदो आहे मैं वो खींच भी सकता हूँ इससे पकड़ के। ओके अच्छा मतलब ये न तो किरी सके ना माना ये रास्ते में मां चोतरा ये थू ये करे न। घूमे ये लोड पाए तो किरी पे हिन जो सर्टन एंगल आहे हुन ते ई निकिरंदो आहे ओके हैंडशेक भी कर सकते हैं आप इजीली। अच्छा लिख सकते हैं इससे राइटिंग की है मैंने ऑफिस में की है। जबरदस्त बेहतरीन राइटिंग सही होती है इससे सही होती है लेकिन बचपन से मैं लेफ्ट हैंडेड हूँ जो राइट हैंडेड होगा वो कर लेगा। असुलियत जहिड़ो त नथो थी सघे पर माना हिकिड़ी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ हिकिड़ी माना ज़बरदस्त शइ आहे त बाबा सुठे तरीक़े सां माण्हू घुमी फिरी सघे थो। मूं पर वटि वरी भी हिकिड़ो सहारो आहे हिकिड़ी शइ असां वटि मौजूदु आहे। अच्छा ये जब आपको स्टार्टिंग में था लगा था तो क्या फीलिंग्स थी? आपको लगा था कि ये काम कर पाएगा या नहीं? स्टार्टिंग में जब मुझे लगा था ये उसमें जब मैं ऑफिस में था तो उसी वक्त ही जो है ना मुझे इन लोगों ने गाइडलाइन दी थी और चीज़ें हो रही थी मतलब कोई चीज़ जिस तरीके से अभी ये पकड़ा उस तरीके से भी कोई बॉटल पकड़ी थी तो सारी हो रही थी तो मुझे था कि हो जाएगा इससे हो जाएगा प्रैक्टिस करूँगा तो। अच्छा ये पैदाइश से है आपसे जी, by birth है मेरा। बाय बर्थ से सही कंहिं जा कटिजी बि वेंदा आहिनि त पोइ उन्हनि खे बि तव्हां सेट कंदा आहियो बिल्कुलु माना किथों बि कटियल हुजे किथों बि सेटिंग शोल्डर खां हुजे जेको बि हुजे त थी सघे थो अच्छा मां इहो सोचियो पिए त माना के शायदि ख़ासि के शयूं आहिनि जेकी तव्हां करे सघो था पर किथों बि को बि मर्ज़ हुजे उहो सेट थी सघे थो बिल्कुलु अच्छा जंग बि पेर जेको आहे उहो बि ईअं रन कंदो ईअं कमु कंदो हुन में न रन न कंदो आहे माना छो भला घुमी फिरी हुनजो सघंदो। जेको मक़सदु हूंदो आहे तव्हांजो वेट बेयर करणो हूंदो आहे न पर हुन में छा आहे असां वटि स्प्रिंग सिस्टम आहे अच्छा जेको तव्हांखे थोरो सपोर्ट ॾींदो आहे स्पाइन खे ऐं तव्हांजी जेको बॉडी पॉस्चर आहे हुनखे थोरो अच्छा सेट करण लाइ थोरो भला हली फिरी सके तो वाइफ बिल्कुलु फुटबॉल खेली सघे थो अच्छा, हा माना घुमी फिरी सघंदो न? बिल्कुल इजीली वाह जबरदस्त। अच्छा डायरेक्टर हमसे ये पूछ रहे थे कि ये बटन से चलता है? नहीं ये आपकी दिमाग की इंस्ट्रक्शंस के साथ चलता है जी असांजो आम हथ है नहीं जी असां ही करियूं पिया आम हथ दिमाग सां हले पियो और बटन तो कोन्हनि को हुजे तो उहो ई हिननि जो हथ बि भाई हीअं ई जितो ही टुटल आहे उते माना जेका हरारत थिए थी डायरेक्शन उतां मिले थी त हिनखे हीअं करिणो आहे करिणो आहे हा दिमाग जी आहे या दिमाग जो कंट्रोल आहे सॼो जितां टुटल आहे या जितां भॻल आहे या जितां कटियल आहे उतां डायरेक्शन मिले थी उहो जेको आहे न हिसो जेको आहे उहो ॿुधाए थो त मूंखे हीअं कराणे मां ईअं सम्झां थो ईअं न बिल्कुल जितां माना तव्हांजो ब्रेन सिग्नल सेंड करे थो न फॉर एग्जाम्पल हितां अची वियो हेसि ताईं अची वियो मथे ताईं अची वियो त हुन खां असां पोइ सिग्नल खणंदा आहियूं हिन में अंदरि सेंसर्स लॻल आहिनि सही त उहो सेंसर डिटेक्ट कंदो आहे फॉर एग्जाम्पल मोबाइल में जेका हार्ट बीट सेंसर आहे त हाणे हुन में ॾिसो न हार्ट ते तव्हां नथा लॻायो था पर तव्हांखे हितां आराम सां मिली वेंदो आहे हुन में हर शइ माना हिन जा सॼो कंट्रोल तव्हां वटि ऑफिस में मौजूदु आहिनि हा कंट्रोल कंहिं वक़्तु बि हिन जे हथ खे तव्हां खणाए सघो था ऑफिस में वेठो हुजे अचानक तव्हां हिन वक़्तु मथे ऑफिस में न आहे असां वटि जेकी मोबाइल एप्लीकेशन आहे न हुन में बि आहे असां वटि 200 माण्हुनि जा जेका हथ आहिनि असां हुनखे माना सेट बि करे सघूं था ऐं हुनखे माना हुनजी डायरेक्शन बि चेंज करे सघूं था बिल्कुलु अच्छा असांखे इहो ॿुधाइजो त तव्हां हिकु दफ़ा हथ हणी छॾियो उन खां पोइ तव्हांजो कमु कोन्हे या वरी तव्हां कुझु कंदा रहंदा आहियो असल में ॾिसो न हिन में मेंटेनेंस त आहे न लाज़मी छो भला इहो नेचुरल त आहे न फॉर एग्जाम्पल बैटरी ख़राब थी वई बैटरी जी लाइफ ख़तमु घटि थी वई आहे पोइ ब्रेक थी वियो ग्लव जो कलर चेंज थी वियो त हिन हिसाब सां असांखे तो पोइ हिनखे डेली माना करिणो पवंदो आहे डेली न माना असां 1 ईयर जी वारंटी हिनखे ॾींदा आहियूं अच्छा साल जी हा न साल जी वारंटी हूंदी आहे पर हिन जी जेकी लाइफ आहे न 5 to 7 ईयर्स ताईं आहे मज़ाक में पुछूं था ख़र्च खुटे त वरी हुनजो बंदि करे छॾियो त मसइलो थींदो नी त अचनि ॿीहर
कने कने थी ना नहीं न पर हिन में वरी चवंदा ट्रेडिंग अच जाए हा न पर हिन में असां वटि छा आहे असां जी सोशल एंटरप्राइज़ आहे त असांजो जेकी कोशिशि आहे उहा इहा ई हूंदी आहे असां माण्हुनि खे फैसिलिटेट कयूं त हुन में कुझु माण्हू जी बिल्कुलु तव्हां जेकी ॻाल्हि कई बिल्कुलु डेफिनेटली इहा ॻाल्हि आहे माण्हू चवनि यार असां वटि पैसा न हुजनि अॻिते न हुजनि पोइ असां सां छा थींदो पर हुन में छा आहे असां वटि बंदि करे छॾियो बिल्कुलु न पर हुन में बसि असांजी उहो हूंदी आहे तव्हां पाण यूज़ कयो सेल न कयो हिन खे पाण ते रखो पाण यूज़ कयो छो भला असांजी टेक्नोलॉजी हूंदी आहे त असां हुनखे उन हिसाब सां प्रोटेक्ट बि कंदा आहियूं त हिन जे करे जेका कंट्रोल्स आहिनि हिन जे करे आहिनि छो भला असांखे पंहिंजी टेक्नोलॉजी भी प्रोटेक्ट करनी है। सही सही। अच्छा हमजा में ये बताइएगा कि यूनिवर्सिटी में जब आप मतलब लगा कर गए थे तो क्या रिस्पांस था टीचर्स का और स्टूडेंट्स का? सबने पूछा होगा, आपने किस तरह से एक्सप्लेन किया था? 2-4 दिन तो बड़ी हैरत से देखते होंगे, ताज्जुब होगा। नहीं, हैरत से तो पहले देखते थे। उसके बाद तो ये पूछा कि मतलब अच्छा लग रहा है कि ये काम करता है। सबने पहला सवाल ही यही किया कि ये काम करता है। मैंने बिल्कुल काम करता है। फिर उनको करके दिखाई चीज़ें और टीचर स्टूडेंट दोनों ने यही पूछा तो दोनों को एक्सप्लेन किया। फिर क्या कहते हैं कुछ टीचर्स ये कह रहे थे अब इसे लिख के दिखाओ तो ये भी हो रहा था तो फिर वो भी किया, लिखा भी इससे। फिर मैंने तो उस वक्त अनस को याद कर रहे होंगे कि क्या बनाया है माशाल्लाह। अच्छा अनस असांखे इहो ॿुधाइजो त तव्हां जॾहिं ठाहियो त यूनिवर्सिटी में तव्हांजी ज़बरदस्त यूनिवर्सिटी तव्हां चयो त पोइ उन्हनि कॾहिं तव्हांखे घुरायो या उन्हनि कॾहिं एप्रिसिएशन ॾिनी? जी बिल्कुल एप्रिशिएट कंदा आहिनि छो भला असां हुन जा इल्यूमिनाइज़ आहियूं डेफिनेटली असां हुन जा प्रोडक्ट आहियूं त असांखे एप्रिशिएट त कंदा आहिनि पर डेफिनेटली एप्रिसिएशन ही हूंदी आहे अॻिते त पोइ असांजो पंहिंजो ई कमु आहे जेको असां करणो आहे। सही ॻाल्हि आहे। माने ॾाढो सुठो आहे त हिकु त कंहिंजे कम बि अचिजे थो ऐं पंहिंजो कम बि थी वञे थो। माना हिकिड़ो तव्हांजो रोज़गार पंहिंजो बि थी पियो ऐं उहो रोज़गार एॾो सुठो आहे जो कंहिंजी भलाई थी थिए। एग्जैक्टली ये नेकी वारो कम भी थे तो मतलब ॿई कम थियनि था। माना को शक न है पंहिंजो घर जो चरखो भले तो ॿिए जे घर खे बि सवारनि था। अच्छा असांखे इहो बि ॿुधाइजो तव्हां असांखे लास्ट टाइम जेको ॿुधायो हो त ॿारनि लाइ कलर जेके आहिनि डिफरेंट कलर्स हूंदा आहिनि उहो बि थोरो ॿुधाइजो। पोइ असां थोरी स्टडी कई छो भला जेका नंढा ॿार हूंदा न हुननि खे डिफरेंट कलर्स डिफरेंट थीम अट्रैक्ट कंदी आहे छो भला ॿाहिरि ॿिया हुनजो जेको सर्कल हूंदो आहे उहो वेंदा आहिनि ॿाहिरि ॿारनि ते त हुनखे सुठो लॻंदो आहे ऐं उहो पाण खे सुपर हीरो फील था कनि। फॉर एग्जाम्पल असां वटि जेका 3 मॉडल्स आहिनि हिन में हिकिड़ो सुपर हीरो आर्म्स आहे हुन में असां डिफरेंट आयरन मैन सुपरमैन एल्सा बारबी हुन जे हिसाब सां ॿारनि जे लाइ असां ठाहींदा आहियूं। हुनजो कलर स्कीम सॼी डिफरेंट हूंदी आहे ऐं हुन हिसाब सां पोइ ज़िंदगी 2.0 मॉडल आहे इहो ऐं पोइ ब्लैक एक्स तव्हां ॾिठो अलाए न ॾिठो ब्लैक कलर जो मुआज़ वटि हुयो त डिफरेंट असां वटि मॉडल्स आहिनि। हिन में बि तव्हां हिननि जी चॉइस आहे हाणे फॉर एग्जाम्पल असां गाॾी जे शोरूम ते वेंदा आहियूं असां चवंदा आहियूं असांखे इहा मॉडल खपे या गाॾी खपे त हिननि जी बि हाणे चॉइस आहे या पाण सिलेक्ट करे सघनि था। पर चॉइस या उमिरि सां गॾु वरी पाण बि तब्दील थी सघे थी। नंढे ॿार खे जेको आम लॻल हूंदो त उहो वरी थोरो वॾो हा उहो चेंज थींदो आहे पर उहा तक़रीबन 5 to 7 इयर्स खां पोइ चेंज करिणो पवंदो आहे तव्हांखे छो भला हुनजो साइज़ चेंज थी वेंदो आहे हुनजो माना यूज़ करण में तव्हांखे टेक्नोलॉजी एडवांस थी वेंदी त ऑब्वियसली तव्हांजी प्रेफरेंस हूंदी कि नओं मॉडल मां वठांसि त चेंज हुजणु खपे। इर्शा तव्हांखे ख़बर आहे हिननि जो ईअं हूंदो आहे त नंढड़ो जेकॾहिं को ॿार आहे त उन्हनि जो जेको हैंड हूंदो आहे जिन्हनि ॿुधायो आयरन मैन वांगुरु हूंदो आहे या जेके सुपर हीरोज़ असांजा आहिनि उन्हनि वांगुरु ताकी हू पाण खे स्ट्रॉन्ग फील कनि ऐं जेकॾहिं सोसाइटी वो सम्झंदा आहिनि असां स्पेशल आहियूं असां वटि का शइ एक्स्ट्रा आहे घटि न आहे असां वटि कुझु बि करे सघूं एपनेस थींदी न बिल्कुलु कुझु थींदा जीअं कार्टून वग़ैरह ॾिसंदा आहिनि या मूवीज़ ॾिसंदा आहिनि वो चवंदा आहिनि मां हाणे ॼाण उॾण वारो आहियां। एग्जैक्टली हुन खां तव्हां बारबी जी बि ॻाल्हि कई जी बिल्कुलु बारबी जे हिसाब सां फॉर एग्जाम्पल असांजो वर्ल्ड रिकॉर्ड आहे असां 3.5 इयर्स जी हिकिड़ी मोमना छोकिरी हुई हुनखे असां एल्सा वारी थीम ते हथु ठाहे ॾिनो हुयो त हुन जी पंहिंजी चॉइस हुई हिन में तव्हां इहो कलर कयो हिन में तव्हां फ्लावर्स विधो हिन में तव्हां लाइट हणो त हुन 3.5 साल जी छोकिरी हुननि जी पंहिंजी चॉइस हुई हुन में। अच्छा वर्ल्ड रिकॉर्ड होता जी असांजो वर्ल्ड रिकॉर्ड आहे छो भला दुनिया में इहा ई शइ अगरि तव्हां वेंदो त 8 इयर्स हुनजी मैक्सिमम माना मिनिमम लिमिट आहे हुते तव्हां छो भला हुन वटि आहिनि कुझु टेक्नोलॉजी रिस्ट्रिक्शंस आहिनि। असांजी टेक्नोलॉजी थोरी हुन सां एडवांस थी वई आहे हिन जे करे असां एक्सपोर्ट बि हिन स्टार्ट करे चुका आहियूं त असां वटि जेकी लास्ट एज आहे उहो तक़रीबन 3.5 इयर्स में बि असां हुनखे ॾेई सघूं था। सही ॾाढो सुहिणो मूंखे त नओं माहौल लॻे थो ऐं ॾाढी सुठी शइ इजाद कई। एग्जैक्टली बहितरीन कॉल वठी वठूं था। अस्सलाम वालेकुम। क्या हाल है? अब आए रहे थे बुधाएं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। क्या हाल है दा? अब खैर यो टीवी जो वाले बंद करो बाबा।
जी जी बनता कयूं हिकिड़ो मिंट सिर्फ़ रिमोट घुरिजे रिमोट ई वाला काॾे गुम थी वियो असां इंतज़ारु पिया कयूं हिकिड़ो मिंट। हलो हलो बंदि थी वियो दादा हा छा चवणु चाहींदो केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो ऐं छो पिया ॻाल्हायो शिकायतपुर खां ॻाल्हायूं पिया नालो गुलाम असगर आहे। हा छा चवणु चाहींदो प्रोग्राम ॾिसो था जी जी प्रोग्राम हली रहियो आहे तमामु सुठो आहे। अच्छा ईअं ई दिलि चयो नंबर लॻल हुयो लाइव ते वाह वाह इन करे तव्हां कॉल कईसीं। सही 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 वॾी वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी लख थोरा इहे मोहबतूं आहिनि पर कॾहिं कॾहिं ज़ाती नंबर ते बि अहिड़ा दोस्त फ़ोन कंदा आहिनि चवंदा आहिनि ईअं ई दिलि चयो कॾहिं कॾहिं मसरूफ़ माण्हू हूंदो आहे पर ॾाढी मोहबतूं आहिनि तव्हांजो हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था हमज़ा असां अञा कचहरी कंदासीं ऐं मोटी ईंदासीं तव्हांजे लाइ सुठो प्रोग्राम थींदो इंशाल्लाह ॾिसंदा रहिजो सिंध पई थी सॾे केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे जी भलीकार चऊं था सिंध पई थी सॾे नंढो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वरितोसीं हमज़ा सां खोड़ सारी कचहरी करणी आहे आख़िर में पहुतो आहे इन करे चऊं था त आख़िरी लम्हा हुन सां घणी कचहरी कयूं सो तव्हां हिनखे चयो पिए त लिखी ॾेखार जी बिल्कुलु ॾाढी सुठी असां जॾहिं ब्रेक खां वापसि आयासीं त असां ॿिन्हिनि जे चहिरनि ते मुर्कूं इन वजह सां हुयूं ॾाढो सुठो कमु थी रहियो आहे असां सभिनी खे एप्रिसिएशन ॾियणु खपे ऐं जेके बि जिथे ॾिसी रहिया आहिनि जेके सम्झंदा हूंदा आहिनि शइ खे उहो ॾाढो ख़ुशि थी रहिया हाणे ॻाल्हि इहा आहे त माज़ूरी हाणे मजबूरी न आहे मजबूरी न आहे हर भेरो पाण खे मजबूर न सम्झिजो ऐं ज़बरदस्त तव्हांजो कमु थी सघे थो जेकॾहिं तव्हां अंड सां राब्तो कयो हींअर माशाल्लाह शइ ज़बरदस्त थी वई आहे तव्हां कुझु लिखी ॾेखारियो असांखे जी लिखी सको था ना लिख सकते हैं ना आप जी कर लेता हूँ वैसे तो बहुत सारा लिखा हुआ है लेकिन बीच में थोड़ा खाली है गैप है उसमें लिख के बताएं आप बाकी दिखाएं आप मां कोशिश तो करे तो न ॾिसो ऐं ही दोस्त चए पियो त मार्कर जेका पेन हूंदी उन सां सुठो लिखी सघां थो हिन सां बि थोरी प्रैक्टिस खपे अच्छा हा छो भला 23 इयर्स खां त कुझु कयो ई न आहे न हिन सां त इहो त बिल्कुल हथ की आदत ही नहीं आदत ही ना है सही सही मैंने मार्कर से पहले लिखा था ना अच्छा तो अभी मैंने हमजा लिख दिया ही अच्छा अच्छा मार्कर में ज़्यादा इजी था इजी था वो खुद ब खुद चलता है भाई पेन वो और फिर ये है कि ये एक सपोर्टिव टाइप है हाँ हाँ और मतलब जो पहले काम मतलब दोनों हाथ मिलके करने होते हैं सही सही तो फिर आप इससे जो है ना प्रॉपर हो जाते हैं सही। जैसे हैंग कोई चीज़ वेट उठानी है अब बॉडी का सहारा लेना पड़ता था सही 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 अब डायरेक्ट अब मैं यहाँ से जो है ना इसको लगा सकता हूँ hang कर सकता अच्छा हूँ। हमें ये बताएं कि हाथ लगने के बाद कौन सी ऐसी चेंजेस हैं जो आपको महसूस हुई और आपने बहुत ज़्यादा दुआएं दी फिर अनस को तकरीबन सारी चीज़ कह ले जैसे बॉडी बिल्डिंग का एक शौक रहता है लड़कों को तो सोचा था कि इससे वेट उठाऊंगा करूंगा और हो सकता है इससे पॉसिबल है भाई ये कितना weight एथलेटिक उठाया? बंदे भी कर सकते हैं मैंने वेट कितना उठा सकते हैं क्या कहते हैं बाइसेप ट्राइसेप में तो 2 kg इनफ है इस पे वाह और लेकिन खींचने के लिए मैं ज़्यादा उठा लेता हूँ 3-4 तक पहुँच जाता हूँ वेट वगैरह उठा सकते हैं जी अच्छा क्रिकेट खेल सकते हैं ना वो लोग क्रिकेट भी खेल सकते हैं अच्छा वाह क्या जबरदस्त मतलब चेंजेस आई हैं बहुत ज़्यादा लाइफ में बहुत चेंजेस आई है मतलब स्ट्रेंथ बिल्ड हुई है इस हाथ की क्योंकि पहले ज़्यादा इतना यूज़ में नहीं था इसको लगाने के बाद तो तकरीबन यूज़ में करना पड़ता है फैमिली के क्या रिमार्क्स हैं मुतमईन हो गए कि भाई हमारा बच्चा अब ठीक है माशाल्लाह बिल्कुल से मुतमईन हो गए अच्छा और बीच अच्छी में बात ना हो गई हाँ सर की कॉल भी आई थी अच्छा। अवैस भाई की तो उन्होंने पूछा कि हमसे कितनी प्रैक्टिस की है उस वक्त मैंने थोड़ी सी कम करता था अच्छा। तो मैंने उनको बताया कि बिल्कुल रोज़ कर रहा हूँ रेगुलर कर रहा हूँ तो उन्होंने बताया कि हमारे पास रेटिंग्स आती हैं इसकी अच्छा अच्छा चोरी पकड़ी गई हाँ वाह ये तो बहुत असां अच्छी असां बात वटि है जेको आहे न लॉग सिस्टम आहे हुन में असां वटि ईंदो आहे की अॼु घणो यूज़ कयो आहे कल घणो यूज़ कयो आहे त असां पुछंदा आहियूं की अॼु छो यूज़ कोन कयो आहे माना छा प्रॉब्लम आहे टेक्नोलॉजी में प्रॉब्लम आहे और छा नानी आहे? चलियो तो मां साईं लड्डू कयो नहीं खबर ही न हुई त भला कम ये थी सके बिल्कुल वाह सही, मतलब सही। इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि जी उस्ताद खे ख़बर पइजी वञे स्टूडेंट जी कि तव्हांखे सभु कुझु ख़बर पइजी वेंदी आहे रेटिंग अची वेंदी आहे असां वटि रेटिंग अची वेंदी आहे छो भला असां इहो छा आहे हिन जी बहितरी जे लाइ आहे जेको असां हिन खे लाज़मी ॻाल्हि आहे। पुछंदा आहियूं की बाबा टेक्नोलॉजी में अगरि का शइ प्रॉब्लम आहे छो भला असां पाकिस्तान में त हिन खे कयूं था असां त एक्सपोर्ट बि हिन खे करिणो आहे न त अगरि इहो असांखे जस्ट चए की हा मां हर शइ कयां थो बिल्कुलु ज़बरदस्त टेक्नोलॉजी आहे त असां हुनखे इम्प्रूव कीअं कंदासीं जेसि ताईं असां वटि ऑनेस्ट फीडबैक न हुजे बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि सम्झ वारी आहे उहा जेकॾहिं तव्हां सम्झंदव त तव्हांखे ॾाढी कमी ईंदी हाणे जेको आहे दोस्त ही मसनूई हथु तयारु कयो आहे इन जो सॼो कंट्रोल हिन वटि आहे ऐं हीउ चवे थो त मूंखे ख़बर पइजी वेंदी आहे त हुन केतिरी प्रैक्टिस कई ऐं हथु कीअं यूज़ कयो
अलाह पाक असांखे छा छा न ॾिनो आहे उनखे सॼी ख़बर आहे त पाण अखियुनि जो कीअं इस्तेमालु कंदा आहियूं, पाण ज़हन जो कीअं इस्तेमालु कंदा आहियूं, पाण पंहिंजी ज़िंदगी बिल्कुलु सॼी ख़बर हुनखे पवंदी आहे त पाण जो छा कयो आहे। सो टिॼो ऐं आख़िरत जो समर तयारु कयो। माना हीउ बि हाणे हिन खां टिॼे थो छो त हुनखे ख़बर आहे त हिन वटि सॼी मुंहिंजी रेटिंग वञे थी त मां छा थो कयां, त माना असांजी रेटिंग कहिड़ी हूंदी। त इहा ॻाल्हि सम्झण जी आहे त सभु कुझु इहे गवाहियूं ई शायदि हथ पेर असांजा ॾींदा, पर अलाह पाक खे सॼी ख़बर पइजी थी वञे। असां वटि जेको कनेक्शन आहे उहो उन वटि आहे, सॼो सिस्टम उन वटि आहे। सो हीअ वॾी सोच जी ॻाल्हि आहे, सम्झ जी ॻाल्हि आहे। ऐं हीअ बि ॾाढो ज़बरदस्त कमु आहे जेको असांजो दोस्त सरंजाम ॾिनो आहे। ऐं केतिरा बि ही माना ठीकु करे चुका आहियो माण्हू? तक़रीबन 200 खां मथे माण्हू थी विया आहिनि। हा, अच्छा ज़बरदस्त। असांजो वीकली तक़रीबन 5-6 माण्हुनि खे असां ॾींदा आहियूं। अच्छा सेटिक्स। अच्छा ज़बरदस्त। पोइ किथे आहे सॼो इहो बंदोबस्त? लैब आहे छा आहे? असांजे 2 ऑफिस आहिनि, 3 ऑफिस आहिनि सॉरी। हिकिड़ो ऑफिस असांजो तारिक रोड में आहे ऐं ॿियो ऑफिस असांजो PCSH ब्लॉक 2 में आहे ऐं 3 ऑफिस असांजो इस्तांबुल में आहे। अच्छा वाह वाह। अच्छा इस्तांबुल में वर्किंग थिए पई? जी स्टार्ट करे चुका आहियूं। लास्ट मंथ असां स्टार्ट कयो पंहिंजो ऑफिस। सही त हुते हाणे कॉल आई आहे, ॾिसूं हाणे कॉल किथां आई आहे। जी अस्सलाम वालेकुम। हेलो जी जी साईं, टीवी जो वॉल्यूम बंदि कजो, पोइ वरी पाण हिक ॿिए सां कचहरी सही कंदासीं। आवाज़ घटि कयो या ॿिए कमरे में वञो, घर वारनि खे चयो त उहो तव्हांखे आवाज़ खे ॿुधनि या मोबाइल रिकॉर्ड करे पोइ तव्हांखे ॾेखारींदा तव्हां कीअं ॻाल्हायो। इहो फार्मूलो बहितर आहे मुंहिंजे ख़्याल में। केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो, हाणे ॿुधायो। साईं महिरबानी, छा चवणु चाहींदो? प्रोग्राम ॾिसो पिया? महिरबानी लख थोरा। वाह 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 वाह। काल कयो, काल लॻी वई। जी जी। कुझु स्पेशल को चवणो आहे, को सवाल पुछणो आहे? साईं सवाल ये असांखे कोन थियल पर असां प्रोग्राम में ॾिसी आई सही सही, वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। इहा मोहबत आहे। चवंदा कुझु बि न आहे, प्रोग्राम सुठो थो हले, बसि तव्हांखे ॾिठोसीं, दिलि चयो। दिलि ॾिसो केॾी थी चए माण्हुनि जी कॉल करण जे लाइ। को माना कमु बि न आहे पोइ बि कॉल कंदा, को सुवाल बि न आहे पोइ बि कॉल कंदा। रुॻो असांखे इहो अहसासु ॾियारीनि था त असां तव्हांखे ॾिसी रहिया आहियूं, असीं तव्हां सां गॾु आहियूं। सही सही सही, ॾाढो सुहिणो ॾाढो सुहिणो। ऐं इहे असांखे सभिनी खे सिंध वासियुनि खे बि एहसासु ॾियारणो आहे त सिंध हिन टाइम ते अव्हांखे असांखे सभिनी खे सॾे रही आहे। असां सभिनी खे हुनजे सॾ में सॾु ॾियणो आहे ऐं ईअं ई कॉल करणी आहे। जीअं असांखे कॉल करियो था न, हुननि वटि पहुची वञो, हुननि जी काउंसलिंग करियो, हुन लाइ इमदाद खणी वञो। अगरि कुझु नथा ॾेई सघो, माना तव्हां वधीक कुझु नथा अफोर्ड करे सघो, त घर में तव्हांजा जेके कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असां यूज़ करे, नयूं बि हूंदियूं आहिनि पर असां रखी छॾींदा आहियूं, उहो बि तव्हां डोनेट करे सघो था। सियारो अचे पियो, सर्दी जी मौसम थियण वारी आहे, सीउ अचण वारा आहिनि, त उन टाइम ते इवन हींअर बि जेको आहे न मौसम चेंज थी वियो आहे। सुबुह जो जेकॾहिं असां उथूं था त मौसम चेंज थी वञे थो। अच्छा, कचहरी खे कंटिन्यू रखूं था त इस्तांबुल जी ॻाल्हि बि तव्हां पूरी कयो ऐं मूंखे इहो ॿुधायो त पंहिंजी सलाहियतुनि जे आधार ते अञा छा करण जो इरादो आहे, जेकॾहिं हुकूमती वसीला हुजनि कि तव्हांखे माना सभु शयूं इंस्ट्रूमेंट ॾिजनि, तव्हांजो ज़हन केतिरो कमु करे सघे थो ऐं छा करण जी प्लानिंग आहे त मां पंहिंजे मुल्क जे लाइ अञा हीउ करे सघां थो? हीउ त नंढो मामिलो आहे। हा बिल्कुलु, इहो त नंढो मामिलो आहे। छो भला हिन में असांजे लाइ त वॾो मामिलो आहे, पर तव्हां जेको टेक्निकल माण्हू आहे उन्हनि जे लाइ शायदि नंढो हुजे। असांजे लाइ त सच में वॾो मामिलो आहे हिकिड़ो। न हाणे तव्हां इन हिसाब सां ॾिसो न, फॉर एग्ज़ाम्पल अगरि हिते हर शइ हुजे, टेक्नोलॉजी जी एक्सेसिबिलिटी हुजे, हा, त हुन हिसाब सां तव्हां त इहो जेका आर्म्स आहिनि हिन जी तव्हां हिन जी सॼी इंडस्ट्री पाकिस्तान में ठाहे सघो था, हिन खे एक्सपोर्ट करे सघो था। ॿाहिरां माण्हू हिते अची सघनि था इहो टेक्नोलॉजी हराइण लाइ, छो भला हुते त ॾाढी एक्सपेंसिव। हिन में बि अञा तरमीम करे हिन खे अञा सुठो करे सघिजे। बिल्कुलु डेफिनेटली, हिन में जेकी इंडिविजुअल फिंगर मूवमेंट्स आहे उहा ॾाढी कॉम्प्लिकेटेड आहे। छो भला नासा हिन ते कमु करी रही आहे ऐं हुनखे तक़रीबन हिकिड़ो हथु हुन ठातो हुयो नासा, ऐं हुनजी जेकी हुनखे कॉस्ट आई हुई $6 बिलियन आई हुई, ऐं हुन में बि उहो एतिरो हैवी हुयो जेको तव्हां माण्हुनि खे ॾेई नथा सघो। बिल्कुलु, ऐं असां वटि छा आहे, असां वटि त डेटा ईंदो आहे डिफरेंट इंडिविजुअल फिंगर्स जो बि ईंदो आहे। असांजे लाइ टेक्निकली ईज़ी आहे उहा ठाहिण, जेको नासा बि ठाहियो, असां बि ठाहिण लाइ कोशिशि कयूं पिया, ऐं हुनजी रिसर्च बि असांजी तक़रीबन हाफ वे आहे, माना हाफ थी वई आहे, थोरी घणी रहियल आहे, उहा बि कंप्लीट थी वेंदी। तव्हांजो कमु अञा माना ॼंगुनि ऐं हथनि ते आहे। हथनि ते आहे, ऐं इहो पुछो पिए त कॾहिं कॾहिं वेही ख़्याल में ईअं सोचबो आहे न त यार मूं वटि जेकी शइ हीअ शइ हुजे त मां अञा अलाए छा करे छॾियां, हीअ शइ ठाहींदुमि अञा।
का कुछ अहिड़ी क़िस्म जो ख़्यालु आहे? न हुन में आहिनि फॉर एग्जांपल एक्सोस्केलेटन ॾाढो एक्सपेंसिव ऐं ॾाढी एडवांस टेक्नोलॉजी आहे जेको माण्हू बिल्कुलु हली नथो सघे हुनखे तव्हां का अहिड़ी शइ ॾियो जेको माना इज़ीली वॉक करे सघे पंहिंजा कमकार करे सघे ऐं कॉन्ट्रीब्यूट करे सघे पंहिंजी सोसाइटी में ऐं हुनजा फॉर एग्जांपल जापान में उहा एक्सोस्केलेटन जेको अवेलेबल आहे उहा एतिरो एक्सपेंसिव आहे जेकी बैंक लीज़ कंदी आहे हुनखे आम माण्हू अफोर्ड ई नथो करे सघे तो उहा शइ असां हिते पाकिस्तान में इज़ीली ठाहे सघूं था। सही 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 माना इहा हुकूमत खे माना चई सघो था तव्हां हिते थी सघे थो को असां ॿुधंदो हुजे बिल्कुलु बिल्कुलु तव्हांखे इहे सहूलियतूं फराहम कजनि तव्हां असांजे मुल्क जे लाइ पंहिंजी मिट्टी धरती जे लाइ को वॾो सुठो कारनामो सरंजाम ॾेई सघो था। ही त पंहिंजे बल ते पाण था कनि न जेकॾहिं हुकूमत जी सरपरस्ती हूंदी स्पॉन्सर भी कनि थियूं अवांखे बिल्कुलु कंदियूं आहिनि पर फॉर एग्जांपल गवर्नमेंट सभिनीनि खां वॾो सपोर्ट करे त छो भला फॉर एग्जांपल जेतिरा बि माण्हू आहिनि अगरि अफोर्ड नथा करे सघनि त असां वटि हॉस्पिटल्स आहिनि हुते हुनखे कॉन्ट्रैक्ट ॾियनि के बाबा तव्हां हिन सां कोलैबोरेशन करे सघो था। छो भला गवर्नमेंट हॉस्पिटल त नथो करे सघे हुनजी पंहिंजी कैपेसिटी न आहे त गवर्नमेंट खे ई थोरो अॻिते आख़िर में शॉर्ट हिकिड़ो जेको आहे मैसेज वठंदासीं पर हिकिड़े सुवाल जो जवाबु अञा ॾियो हीउ जेको हथु लॻल आहे बाबू खे इहो केतिरो ख़र्चु घुरे थो इन में केतिरो ख़र्चु आहे? इहा जेको आर्म आहे हिन जी जेकी कॉस्ट आहे तक़रीबन 375 to 4 लाख रुपीज़ आहे पर जेकी गवर्नमेंट हॉस्पिटल्स में इम्पोर्ट करे थी त हुनखे बि तक़रीबन 2.5 लाख रुपीज़ जो पए थो त असां हुनखे चवंदा आहियूं तव्हां हुनखे सब्सिडाइज़ करे सघो था छो भला उहो नॉन फंक्शनल हैंड तव्हांखे 2.5 लाख जो पए थो त ऐं 4 जो आहे त हिननि में हुनजी कोलैबोरेशन अची वेंदी त पोइ कॉस्ट हाफ थी वेंदी हिनजी। अच्छा सही सही ॾाढो सुठो मैसेज को ॾियणु चाहींदो आख़िर में मूंखे लॻे थो हर शइ ते असां डिस्कस करे चुका आहियूं ऐं हिन खां वठूं छो भला हिन जी ॾाढी ज़रूरत आहे मैसेज जी। हमजा क्या कहना चाहेंगे प्रोग्राम जो है वो आखिरी टाइम है प्रोग्राम का जैसे कोई भी डिसेबल्ड हो या फिर किसी का भी हो तो उसको चाहिए कि ये लगाए क्योंकि और ख़ास तौर पे कोई बाय बर्थ हो और बचपन से ही उनको लगाना चाहिए क्योंकि अब मुझे तो 2021 के बाद लगा है और मुझे इतनी प्रैक्टिस अब करनी पड़ रही है वो तो शुरू से कर रहे होंगे तो और फिर ये है कि कॉन्फिडेंस लेवल भी जो है ना कम नहीं होता है। कभी कभार रूटिंग भी होती है ये चीज़ें भी होती हैं लेकिन वो ये है कि जब शुरू से उनके पास होगा तो ज़्यादा बेहतर होगा उनके पास। रूटिंग को तो आप इग्नोर ही करें सही है एतमाद की बात है कुछ नहीं कर पाते दुनिया का काम है बोलना वो बोलेंगे तो नहीं बोलेंगे तो जिएंगे कैसे उनको इग्नोर करो। बहुत शुक्रिया प्रोग्राम में आए आप बहुत खुशी हुई आपसे मिलके हमारी नेक तमन्नाएं दुआएं आपके साथ हैं साईं तव्हांजी वॾी महिरबानी ॾाढो सुठो कमु कयो पिया तव्हां सां बि बेस्ट विशिस आहिनि असांजो। आख़िर में कलंदर बख़्श साहिब खां हिकिड़ो सुठो कलाम ॿुधंदासीं बादल साईं महिरबानी मोहम्मद अली साईं महिरबानी ऐं महिरबानी तव्हांजी जेके असांजे प्रोग्राम खे पसंदि कंदा आहियो ॾिसंदा आहियो ऐं तव्हांजी दिलि चवंदी आहे तव्हां टेलीफोन करे वठंदा आहियो। अॼोको प्रोग्राम हिते पूरो थिए थो पर सैयद इरशाद जागीरानी तव्हां खां मोकिलायूं था जीअं लतीफ़ जीअं मिठी ॿोली अल्लाह ने के आलम सारा लजामिया वेंदा तेनू कल ठाई बंदा पोंदी तेनू कल ठाई बंदा पोंदी ओ आलम सारा लजामिया वेंदा है वो तेनू कल ठाई बंदा पोंदी है तेनू कल बंदा पोंदी है। खुलिया थई हट बाजार गिलवन सौदा वज वापार खुलिया थई हट बाजार गिलवन सौदा वज वापार पीछे जाती सही म्या बंद बाजार ओ पीछे जाती सही म्या बंद बाजार ओ अरमान दिल विच म्या रहंदा है वो तेनू
बंदा पौंदी है तेनू कल ना कारी बंदा पौंदी है ओ आलम सारा लजामिया वेंदा है वो तेनू कल ना कारी बंदा पौंदी है तेनू कल ना कारी बंदा पौंदी है नगारा वजदा है आलम सारा लगदा है खूब नगारा वजदा है आलम सारा लगदा है जो ही जाया म्या सोई मरदा ओ जो ही जाया म्या सोई मरदा ओ राह पानी चलिया म्या वेंदा हे वो तेनू बंदा पौंदी है तेनू कल ना कारी बंदा पौंदी है ओ आलम सारा लजा म्या वेंदा हे वो तेनू कल ना कारी बंदा पौंदी है तेनू कल ना कारी बंदा पौंदी है सया करो तैयारी बिल्ला शादी आई वारी तो सया करो तैयारी बिल्ला शादी आई वारी मैं जाकी दीना निंद प्यारी ओ तैं जाकी दीना निंद प्यारी ओ गफलत गफलत दे विच म्या रहिंदा है तेनू बंदा तेनू कल ना कारी बंदा ओ आलम सारा लजा म्या वेंदा हे वो तेनू कल ना कारी बंदा तेनू कल ना कारी बंदा मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।